जय झूलेलाल तव्हां सभिनि खे। दोस्तो, वॉइस ऑफ सिंधी जे हिन एपिसोड में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। तव्हां सभई सुहिणा सिंधी असांजो इहो एपिसोड ॾिसंदव, असांखे ॾाढी ख़ुशी थींदी। त अचो शुरूआत कयूं था एपिसोड नंबर 3 वॉइस ऑफ सिंधी जो। दोस्तों, असां हिकु हैशटैग हलाए रहिया आहियूं, इस्टैब्लिश सिंधी फिल्म इंडस्ट्री। जी हाँ, छो जो कलाकारनि खे, जेके असांजा सिंधी कलाकार आहिनि, प्रोड्यूसर्स आहिनि, डायरेक्टर्स आहिनि, म्यूज़िशियंस आहिनि, एक्टर्स आहिनि, घणे ई फोटोग्राफर्स आहिनि, एडिटर्स आहिनि, इहा लिस्ट जाम वॾी आहे। मुंहिंजे हिसाब सां हिकु फिल्म जॾहिं ठहे थी त उन में 200 खां 250 माण्हू कमु कंदा आहिनि। त इहे सभई जेके क्रिएटिव माण्हू आहिनि, जेके बि इहे कलाकार आहिनि, इन्हनि जे लाइ इन्हनि खे कमु मिले, इन्हनि खे मंच मिले, इन्हनि खे उन्हनि जो जेको टैलेंट आहे उहो ॾेखारण लाइ प्लेटफॉर्म मिले, इन ई करे असां इहो प्रोग्राम शुरू कयो आहे। जी हा, असांजो हैशटैग आहे इस्टैब्लिश सिंधी फिल्म इंडस्ट्री। दोस्तों, कलाकार अगरि असां चऊं, असांजे सिंधियुनि में एॾा आहिनि। अगरि तव्हां वेंदव किथे बि कुंड कुछ में ॾिसंदव न, त कला जो भंडार असांजे सिंधियुनि में भरपूर आहे। पर हीअ हिकु अनफॉर्चुनेट ॻाल्हि आहे कि असां सिंधियुनि खे, असांजे सिंधियुनि ॿारनि खे, उन्हनि खे पंहिंजी कला जो जोहर ॾेखारण लाइ मंच नथो मिले। जी हा, उन्हनि जी जेका कला आहे उहो ॿाहिरि नथी अचे, ऐं इवन पेरेंट्स उन्हनि खे सपोर्ट नथा कनि। पेरेंट्स जी बि ग़लती कान्हे, छो जो उहे हिन सिंधी कला जे क्षेत्र में, सिंधी एक्टिंग में, डायरेक्शन में, म्यूज़िक में एतिरो स्कोप नथो नज़र अचे जेको ॿियनि जॉब्स में आहे। ऐं कलाकार मजबूर थी करे कहिड़े न कहिड़े जॉब में पाण खे विंदराए थो छॾे। पर हुन जी जेका दिलि आहे, हुन जी जेका आत्मा आहे, उहो बसि एतिरो ई चाहींदी आहे कि हुन जे कला खे बसि हिकु मौक़ो मिले। त असां सभई मिली करे, जेके बि माण्हू आहियूं, असां सभई सिंधी मिली करे कलाकारनि खे उन्हनि जो हक़ वठी ॾियूं। कलाकारनि लाइ हर हिकु माण्हू उन्हनि खे ॾिसे, उन्हनि जे कला जे जोहर खे सुञाणे, उन्हनि खे मंच मिले, इन लाइ कमु करे रहिया आहियूं। घणनि ई एकेडमीज़ सां, गवर्नमेंट हुजे या पोइ प्राइवेट हुजे, NCPSL हुजे या अदर स्टेट एकेडमीज़ हुजे, असां सभई मिली करे, गॾु थी करे, अगरि असां हीअ मुहिम अॻियां खणी वेंदासीं त मूंखे पूरो विश्वास आहे त असां पंहिंजी मंज़िल ज़रूरु पाईंदासीं। जी हा दोस्तो, असांखे न जॾहिं बि माण्हू पुछंदा आहिनि कि सिंधी माण्हू, ईअं केरु पुछंदो आहे, अलॻि कोई कास्ट जो कोई माण्हू मिलंदो आहे, पुछंदो आहे कि सिंधी फिल्म्स बि थींदियूं आहिनि, सिंधी ड्रामास बि थींदा आहिनि, उन्हनि खे इहे अजब लॻंदो आहे। एंड दैट इज़ वेरी एम्बरेसिंग मोमेंट्स फॉर अस। त इन ई करे, ऐं हुननि खे एतिरो बि ख़बर आहे कि सिंधी हेतिरी यूनाइटेड, सिंधी जेका असांजी कम्युनिटी आहे, एतिरी यूनाइटेड कान्हे एज़ कम्पेयर टू अदर कम्युनिटीज़। अॼु चङा ई माण्हू अहिड़ा आहिनि सिंधियुनि में जंहिं पंहिंजी सरनेम तक चेंज करे छॾी आहे। चङा ई माण्हू अहिड़ा आहिनि असांजे सिंधी में, असांजे बॉम्बे में मां पाण अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि जेके सिंधी ॻाल्हाइण में शर्माईंदा आहिनि। उन्हनि खे शर्म महसूसु थींदो आहे इहो सॾाइण में कि मां सिंधी आहियां। जी हा, इहो शायदि कंहिंखे वणे न मुंहिंजी ॻाल्हि, पर हीअ सच ॻाल्हि आहे। पर मां पुछां थी कि हीअं छो? पंहिंजी मातृभाषा सां अगरि असां प्यार न कंदासीं त कीअं कमु हलंदो? मातृभाषा त असांजो अस्तित्व आहे, मातृभाषा असांजी पहचान आहे। अॼु असांजे प्रधानमंत्री मोदी जी खे बि गुजराती सॾाइण में फ़ख़ुरु महसूसु थींदो आहे, त पोइ असांखे छो न? असां में ऐं ॿियनि में घणे ई कमियूं हूंदियूं, त उहे जॾहिं पंहिंजी कमी ढके था सघनि, त पोइ असां सिंधी छो न? असांजे सिंधियुनि वॾनि वॾनि क्षेत्रनि में पंहिंजो नालो कयो आहे। हर इंडस्ट्री में उहे टॉप ते विया आहिनि। कहिड़ी बि इंडस्ट्री चओ, उते उहे टॉप ते आहिनि। प्रोडक्शन चओ, मार्केटिंग चओ, सिंधी जिते बि रहे थो हिकु कामयाबु जीवन ज़रूरु जीए थो। पोइ कला जे क्षेत्र में हेॾो पुठियां छो? या पोइ गॾु थियण में, यूनाइटेड थियण में छो पुठियां? बसि असांजो वॉइस ऑफ सिंधी जो ऐं सभिनि असांजे कलाकारनि जो, असां सां गॾु जुड़ियल पत्रकारनि जो इहो ई असांजो चवणु आहे त जेके बि सिंधी आहियो, गॾु थियो। अॼु अगरि असां पंहिंजी मातृभाषा लाइ न ॻाल्हाईंदासीं त केरु ॻाल्हाईंदो? अॼु अगरि असां पंहिंजी मातृभाषा लाइ न ॻाल्हाईंदासीं, हुन लाइ कदम न खणंदासीं त केरु खणंदो? अॼु असां लिखण पढ़ण खां हली विया आहियूं। मां पाण न लिखी सघंदी आहियां अरबी सिंधी, न ॻाल्हाए न उहो सम्झी थी सघां कि छा लिखियलु आहे। असां लिखण ऐं पढ़ण खां हली आहियूं, पोइ ॻाल्हाइण खां छो वञूं?
आवाज़ी कल्चर हिकु अहिड़ो माध्यम आहे जंहिंसां असां सिंधियत वधाए सघूं था। अॼु सिंधियत कीअं वधी सघंदी आहे? कला सां। जॾहिं सिंधी मूवीज़ ठहंदियूं, वेब सीरीज़ ठहंदियूं, गीत संगीत देश विदेश में जॾहिं हलंदा त ज़रूरु असांजी सिंधियत वधंदी। अॼु चङा ॿार आहिनि, चङा ई यंगस्टर्स आहिनि जंहिंखे सत सुरमियुनि जी काया खणी ख़बर नाहे, उन्हनि खे ॾाहिर सेन ख़बर नाहे, उन्हनि खे सिंध में कहिड़ी पोशाकूं हूंदियूं आहिनि उहे ख़बर नाहे, सिंध में कहिड़ो कल्चर कहिड़ी फेस्टिवल्स मल्हाईंदा आहिनि उहे पिणु ख़बर नाहे। त उन्हनि खे ॿुधाइण जो छा माध्यम आहे? उन्हनि खे ॿुधाइण जो माध्यम आहे फिल्म्स, उन्हनि खे ॿुधाइण जो माध्यम आहे वेब सीरीज़, उन्हनि खे ॿुधाइण जो माध्यम आहे गीत संगीत। त अचो असां सभई मिली करे असांजी पंहिंजी सिंधी फिल्म इंडस्ट्री इस्टेब्लिश कयूं ऐं प्लीज़ पाण में गॾु थियूं। त अचो शुरूआत था कयूं असां पंहिंजे महिमाननि जे स्वागत सां। असां स्वागत था कयूं असांजे महिमान मंगाराम हरवानी जी जो, जेके फिल्म प्रोड्यूसर आहिनि, एंटरप्रेनर आहिनि, इंडिया विजन पंहिंजो चैनल हलाईंदा आहिनि ऐं डेनमार्क में रहंदा आहिनि। हरवानी जी तव्हांजो ॾाढो स्वागत आहे, तव्हां असांखे टाइम ॾिनो, असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं। थैंक यू जी। असां स्वागत कयूं था अर्जन नानकानी जी जो। अर्जन नानकानी जी स्पेन में रहंदा आहिनि, इहे बिज़नेसमैन आहिनि ऐं सिंधियत खे वधाइण लाइ सिंधी ग्रुप्स पिणु हलाईंदा आहिनि। अर्जन नानकानी जी तव्हांजो स्वागत आहे ऐं थैंक यू जय सो मच। झूलेलाल सभिनि खे। जय झूलेलाल, तव्हां असांखे टाइम ॾिनो। थैंक यू फॉर असां हैविंग असां स्वागत था कयूं अशोक टेकचंदानी जी जो, जेके जेके अमेरिका मां आहिनि, कैलिफोर्निया सैन फ्रांसिस्को ट्रेजरर आहिनि सिंधी एकेडमी जा। अशोक टेकचंदानी जी तव्हांजो स्वागत आहे। जय जय झूलेलाल। झूलेलाल। थैंक यू अॼु वेरी मच फॉर हैविंग मी। मां पंहिंजे व्यूअर्स खे ॿुधाइण चाहींदमि वॉइस ऑफ सिंधी जे हिन एपिसोड में देश विदेश मां माण्हू जुड़िया आहिनि। त अचो असीं पंहिंजे एपिसोड जी शुरूआत कयूं था। जय झूलेलाल। अॼु असां सभिनि खां जय पहिरियों झूलेलाल। ॻाल्हाईंदासीं मिस्टर हरवानी जी सां। जय झूलेलाल। मंगाराम जय हाँ झूलेलाल। मंगाराम हरवानी जी, तव्हां डेनमार्क में रही करे उते तव्हां चैनल था हलायो ऐं उते तव्हां प्रोड्यूस था कयो फिल्म्स। त तव्हांजो एक्सपीरियंस असां सभु ज़रूरु ॼाणणु चाहींदासीं। असां सां गॾु राम बख्शाणी जी जुड़ी विया आहिनि, असां पहिरियों उन्हनि जो स्वागत कंदासीं। दुबई मां राम बख्शाणी जी जुड़िया आहिनि। राम बख्शाणी जी जय झूलेलाल। इन्हनि जो जय झूलेलाल। जय झूलेलाल। दुबई जय झूलेलाल सर, जय झूलेलाल। राम बख्शाणी जी जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। राम बख्शाणी जी जय झूलेलाल। जय झूलेलाल। राम बख्शाणी जी तव्हां टाइम ॾिनो असांखे, असां शुक्रगुज़ार आहियूं तव्हांजा। त अचो असीं हींअर ॻाल्हायूं था हरवानी जी सां ऐं ॿुधूं था उन्हनि जो एक्सपीरियंस। छो जो इन्हनि जी जेका शुरूआत आहे, इन्हनि जी जेका स्टोरी आहे, इहा इंस्पिरेशनल आहे ऐं मूंखे एतिरो फ़ख़ुरु थो महसूसु थिए तव्हां सां ॻाल्हाईंदे कि जंहिं हिसाब सां तव्हां सिंधियत लाइ कमु करे रहिया आहियो, जंहिं हिसाब सां तव्हां डेनमार्क में रही करे पंहिंजे फिल्म्स प्रोड्यूस करे रहिया आहियो, त हीअ असां सभिनि सिंधियुनि लाइ फ़ख़ुरु जी ॻाल्हि आहे ऐं असां ॼाणणु चाहींदासीं कि तव्हांजो सफ़र ऐं तव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो आहे। पहिरीं ॻाल्हि त काजल, मां चवंदुसि त जेको माण्हू बैकग्राउंड में आहे कंहिं न कंहिं जो माइक्रोफोन चालू आहे स्पीकर सां गॾु, उहो बंदि करे, छो जो एको पियो अचे आवाज़ जो। जी जी। ऐं ॿियो डॉक्टर राम बख्शाणी खे चवंदुसि पंहिंजे टेलीफोन खे 90 डिग्रीज टर्न करे, उनजो फ्रेम ठीकु कोन्हे। तव्हां उन्हनि सां कोऑर्डिनेट कयो। हा प्लीज़ कोऑर्डिनेट कयोसि, छो त असांखे प्रोग्राम ठाहिणो आहे त सुठी क्वालिटी हुअणु खपे। ऐं अच्छा, हाणे तव्हां ॻाल्हि कयो, तव्हांखे कंहिंजे बारे में ॻाल्हि पुछणी आहे मूंखां पुछो, मां सभिनी ॻाल्हियुनि लाइ तयारु आहियां तव्हांखे जवाबु ॾियण जे वास्ते। तव्हां जेका फिल्म्स ठाहियो था, इंडिया विजन जे बारे में असांखे ॿुधायो, तव्हांजे सफ़र जे बारे में असांखे ॿुधायो। अच्छा, तव्हांखे मां हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां। हिकु ॾींहुं ज़ी टीवी जो माण्हू कोपेनहेगन लथो एयरपोर्ट ते, ऐं जीअं टैक्सी में वेठो त टैक्सी वारो हुनखे सिधो मुंहिंजे घर में वठी आयो। अच्छा। बिना उनखे चवण जे भाई किथे वञो थी टैक्सी, तो न पुछुसि न भाई तूं मूंखे कीअं वठी आया मिस्टर हरवानी वटि।
चई तव्हांजे मथां लॻल हो लोगो ज़ी टीवी ते हिंदुस्तान जो हिते को माण्हू आहे ई कोन डेनमार्क जे सवाइ तव्हांजे, इन करे तोड़ मोड़ वठी आयो माण्हू खे। त उहा थी ॻाल्हि। तव्हांखे ॿुधायां दुनिया में सिर्फ़ु मूंखे हुई लाइसेंस टेरेस्ट्रियल टीवी जी। जेके बि अच्छा टीवी चैनल्स आहिनि, भले ज़ी हुजे भले कहिड़ो बि हुजे, सभिनी खे सैटेलाइट जे थ्रू मोकिलींदा आहिनि, या सैटेलाइट या इंटरनेट जे थ्रू। मां ई हिकिड़ो माण्हू हुउसि, मूंखे डेनमार्क गवर्नमेंट जे तरफ़ां टेरेस्ट्रियल चैनल ते मोकिलण जो लाइसेंस मिलियो हो। त ज़ी टीवी मूं वटि आयो एग्रीमेंट करण वास्ते, भई मूंखे असांखे हेल्प कयो डेनमार्क में कीअं असां एस्टेब्लिश थियूं। त असां एग्रीमेंट कयो। असांजो फर्स्ट प्रोग्राम असां 19 आई डोंट नो, तमामु यादि कोन्हे, पर उन ॾींहुं मुंहिंजे डॉटर जो बर्थडे हो, उते अच्छा टेलीकास्ट कयोसीं 15 दिसंबर 1978 आई थिंक सो। ऐं उन में असां ज़ी टीवी खे प्रमोट कयोसीं यूरोप जे अंदरि, ऐं इंडिया विजन जो एस्टेब्लिशमेंट थियो उन टाइम ते। जी जी असांजे प्रोग्राम में असां ॾेखारींदा हुआसीं आपकी अदालत, जेको रजत शर्मा ॾींदो आहे हाणे, जी जी उहो, ऐं ॿियो पाकिस्तानी ड्रामा हूंदा हुआ रेड कार्ड, तमामु पसंदि कंदो वेंदो हो। ऐं तंहिंखां पोइ असांजी न्यूज़ हूंदी हुई, दुनिया जी पहिरीं चैनल आहे मुंहिंजी। असां 6-7 लैंग्वेज में न्यूज़ ॾींदा हुआसीं, माना पंजाबी, उर्दू, हिंदी, डेनिश ऐं या इन लैंग्वेज में न्यूज़ ॾींदा हुआसीं। ऐं मूं वटि 400 वॉलंटियर्स हूंदा हुआ, यानी बिना सैलरी जे कमु करण वारा, न्यूज़ पढ़ण वास्ते। सभिनी खे एक्साइटमेंट हूंदो हो भाई कि असांखे चैनल ते अचिणो आहे। जी रोज़ु शाम जो मुंहिंजे घर में 4 बजे खां पोइ राति जो 12 ताईं वेठा माण्हू न्यूज़ एडिट, छो न्यूज़ में पंहिंजी ॾींदो हुउसि ख़ुदि जी न्यूज़ एडिट कंदा हुआसीं, भई छा न्यूज़ ॾियणो आहे, कंहिंखे छा पढ़णो आहे, छा न करिणो आहे। ऐं सभु वॉलंटियर्स हूंदा हुआ, 12 बजे ताईं राति जो कमु कंदा हुआ। त इन पां मुंहिंजी टीवी अहिड़ी मशहूरु थी त सभु माण्हू सुबुह उथी करे ॾिसंदा भई कि केॾी महिल शुरू थो थिए तुंहिंजो प्रोग्राम। ऐं किथे वञो त रस्ते ते चवंदा माण्हू भाई नंढा नंढा ॿार गॾिजंदा, चवंदा अंकल आपका प्रोग्राम बहुत अच्छा है, देखा था। मुंहिंजे प्रोग्राम जी ख़ासियत इहा हुई त मां ॿिन्ही खे जॉइन कंदो हुउसि, सॼी एशियन कम्युनिटी खे, सिर्फ़ु हिंदुस्तान खे न, सिंधियुनि खे न, सिर्फ़ु टोटल एशियन कम्युनिटी। इन में हिंदुस्तानी, पाकिस्तानी, ऐं ख़ासि करे मां पाकिस्तानी ड्रामा ॾिसंदो हुउसि। त मूंखे एम्बेसडर घुरायो हिकिड़ी इंडियन एम्बेसडर, चए यार तूं पाकिस्तानी ड्रामा थो ॾेखारी, छा आहे ॻाल्हि? चयोमांसि यही त मुंहिंजो सीक्रेट आहे। अच्छा तव्हांखे पंहिंजो मैसेज ॾियणो आहे पाकिस्तानियुनि खे, तव्हां कीअं मैसेज ॾींदा? त मुंहिंजे चैनल जे थ्रू, मुंहिंजे चैनल ॾिसनि था, दे कैन गेट अ मैसेज व्हाट आई वांट टू से टू देम, बिकॉज़ दे कैन नॉट स्विच ऑफ द, आई एम शोइंग द प्रोग्राम, दे कैन नॉट स्विच इट ऑफ, सो दे हैव टू लिसन टू माय न्यूज़ व्हाट एवर आई एम टेलीकास्टिंग। त इट वाज ए गुड स्टार्ट ऐं आई हैव बीन सक्सेसफुल। ऐं नई ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, सॼे विज़न जे पुठियां सिर्फ़ु अकेलो मां माण्हू हुउसि, nobody else was with me, single person, one man show। ऐं इन जो ख़र्च बि पंहिंजे जंहिं मां कंदो हुउसि, 15-16 साल हलायुमि इन खे, एंड आई थिंक इट वाज द अचीवमेंट। वेरी नाइस। जॾहिं बि असांजा सिंधी अॻियां वधंदा आहिनि त सभिनि खे जाम ख़ुशी थींदी आहे। ऐं मां हाणे इहो प्रोग्राम हिन ई मतिलबु मक़सद सां कयो आहे कि अचो, सभई सिंधी जेके आहिनि अॼु पंहिंजे पंहिंजे मंज़िल ते पहुची चुका आहिनि, त कलाकारनि लाइ ऐं जेके ॿिया माण्हू आहिनि उन्हनि लाइ गॾिजी करे कुझु कयूं त असांजी सिंधी फिल्म इंडस्ट्री इस्टेब्लिश थी सघे। इन बारे में तव्हांजो छा चवणु आहे कि कीअं असां इन मक़सद खे ताईं पहुची सघूं था? मूं वटि 4 ॻाल्हियूं आहिनि जेके मुंहिंजे प्लानिंग में आहिनि। पहिरीं ॻाल्हि त सिंधी जेके बि आहिनि, महिरबानी करे हितां हुतां पैसा वठी करे फिल्म न ठाहियो। कंहिंखां सब्सिडी वरिती, कंहिंखां लख वरितो, कंहिंखां 2 लख वरिता, वी आर नॉट बेगर्स। असांखे फिल्म ठाहिणी आहे, पंहिंजे दम ते ठाहिणी आहे। भई ॾिसंदा के माण्हू भई हेठां हुतां वञी करे कंहिंखां चवंदा आहिनि भई मुंहिंजो शो जी टिकटूं ख़रीद कर, या मुंहिंजी फिल्म खे थोरो स्पॉन्सरशिप कर। नो, फिल्म इंडस्ट्री मीन्स वी शुड मेक द फिल्म लाइक एन इंडस्ट्री। को हिंदी फिल्म वारो कंहिंखां बेग न कंदो भई मूंखे पैसा ॾियो मां फिल्म ठाहियां। वी शुड मेक द फिल्म ऑन आवर ओन स्ट्रेंथ। इन लाइ मूं सोचियो आहे छा थियणु खपे। ॾिसो, फिल्म ठाहिण जे लाइ जंहिंजा ठाहिनि था सिंधी फिल्मूं, जेके उल्हासनगर में ठाहिनि था, उहा 4-5 लख में ठाहिनि था। उनखे तव्हां नथा अची सघो सिंधी फिल्म। अजमेर में ठाहीनि था से माण्हू वेचारा 60,000 या लख में ठाहिनि था फिल्म। बजट माण्हू छा आहे पंहिंजे जेब मां थो विझे, त इन करे तकलीफ़ जो That's right. उन पाईं Let's अचां थो न, उन पाईं अचां let's थो। listen. या
हा चओ साईं हा अच्छा त फिल्म ठाहिण जे लाइ तव्हांखे हिकु मां ॿ चारि शो ॾिठा चऊं भई हिकु पहिरीं ॻाल्हि त तव्हांजो शो ॾिठो नंबर 1 ऐं नंबर 2 में मिस्टर राम जवराणी ॾाढी सुठी ॻाल्हि कई उनखे फॉलो कयोसि जी जी तंहिंखां पोइ ॾिठुमि त NCPL जा जेके माण्हू वेठा हुआसीं त माठ करे वेठा हुआ उनजो को फीडबैक ई कोन हो अरे भाई कुझु फीडबैक त ॾियो तव्हांजे प्रोग्राम कयूं पिया त फीडबैक त ॾियो ॿी ॻाल्हि तव्हां जेके चई उन सेकेंड प्रोग्राम में भाई ₹1 सब्सिडी ₹1 छा मश्करी था कयो छा सिंधियुनि सां तव्हां ₹1 में छा थींदो आहे मुंहिंजे ख़्याल में गवर्नमेंट ऑफ इंडिया खे 100 करोड़ जी सब्सिडी रखणु खपे सिंधी फिल्म वास्ते छो जो कि सुठी फिल्म ठाहिण वास्ते तव्हांखे घटि में घटि 6 करोड़ रुपया खपनि जंहिंमें स्टार्स हुजनि जंहिंखे तव्हां विकिणी सघो डिस्ट्रीब्यूटर्स खे बाक़ी 4 लाख में ठाहे करे या 60 लाख में ठाहे करे फिल्म यू विल नॉट डिस्ट्रीब्यूट यू कैन नॉट सेल इट पोइ पंहिंजे घर में ॾिसो या माण्हू तव्हांखे घर में खणी करे रील खणी करे हिकु शहर में ॾेखारियो ऐं बेगिंग करे माण्हू खे ॾेखारियो दैट्स नॉट पॉसिबल दैट्स नॉट गुड मूं हिते 100% जेको right. महाराष्ट्र में ॾिठो महाराष्ट्र जी मां नंढी हुयमि त मराठी फिल्मूं तॾहिं न ठहंदियूं हुयूं मां असांजे महाराष्ट्र जो एक्सपीरियंस थी तव्हांखे ॿुधायां ऐं महाराष्ट्र में बि ईअं ई कमु शुरू थियो हिकु जाम लो बजट फिल्मूं ठहणु शुरू थी वियूं ऐं मतिलबु एक्टर खे बि जाम घटि पेमेंट ॾींदा हुया 1000-1500 डायरेक्टर खे बि 1000-1500 मतिलबु एतिरी नंढी पेमेंट्स ॾेई करे इन्हनि फिल्मूं नंढियूं बजट जूं इवन क्वालिटी बि थोरी थोरी घटि हुई हुननि जी एज़ दे स्टार्टेड फर्स्ट त हाणे उहा हुननि शुरू कई No, I पर think हुननि- Kajal, let him finish 4 points. हाणे जेके हाणे चवनि तव्हांखे था ॿुधायां 4 महाराष्ट्र पॉइंट महाराष्ट्र में जेको आहे महाराष्ट्र गवर्नमेंट 40 लाख रुपया सब्सिडी ॾिए थी मराठी फिल्म ठाहिण वास्ते जी ऐं तव्हां ₹1 जी ॻाल्हि था कयो सिंधी फिल्म वास्ते यार मश्करी था कयो छा हा किथे 40 लाख किथे न, 1 न। लाख अच्छा ॿी ॻाल्हि आहे महाराष्ट्र में गवर्नमेंट जो कानून आहे त थिएटर कैन नॉट रिफ्यूज़ यू फॉर रिलीज़ ऑफ द फिल्म सिंधी फिल्म या मराठी फिल्म आहे थिएटर खे ॾियणो ई ॾियणो आहे थिएटर मां तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधायां मूं पंहिंजे फिल्म मथां क़रीब 1 करोड़ रुपया ख़र्चु कयो सिंधी फिल्म मथां 1 करोड़ रुपया ख़र्चु कयमि घणा 1 करोड़ रुपया तमामु वॾी बजट जी फिल्म हुई मुंहिंजी इन में मूं पब्लिसिटी कई हिंदी मैगज़ीन में स्क्रीन वर्ड में फुल पेज एडवर्टाइज़मेंट आई ट्रेड मूवी ट्रेड में 2 दफ़ा फुल पेज कलर में कवर पेज आयो ऐं ॿियो फिल्म इंफॉर्मेशन में कवर पेज 2 दफ़ा कलर में आयो जी ऐं मुंहिंजी फिल्म जी मूं सब टाइटल विधा इंग्लिश में ऐं डेनिश में ऐं DVD ठारायमि जेकी कॉपी नथी थी सघे ऐं मूं ॾाढो ख़र्चु कयुमि पब्लिसिटी ते प्रेस ते हेॾा होॾा पर अल्टीमेटली रिज़ल्ट छा थियो मां तव्हांखे ॿुधायां मज़े जी ॻाल्हि मूं पंहिंजो प्रीमियर कयो प्रेस खे घुरायमि मुंहिंजी फिल्म में प्रीति झांगियाणी हुई उन हिकिड़ो सॉन्ग कयो हो उहा आई कोन्हे प्रीमियर में छो जो उनखे शर्म ते लॻो सिंधी फिल्म में प्रीमियर मिलंदी अचे यार भई तो उन में कमु कयो अथई Oh my God. तो प्रोड्यूसर खां पैसा वरिता आहिनि डायरेक्टर खां पैसा वरिता अथमि त मां दुबई वियुसि फिल्म रिलीज़ करे प्रीमियर करे दुबई में मूंखे गॾियो को जर्नलिस्ट गॾियो ख़लीज टाइम्स जो तुंहिंजे चई तुंहिंजे पिक्चर जे बारे में ॿुधाए ऐं प्रीति जे बारे में ॿुधायोमांसि त हुन मूंखां प्रीति जे बारे में पुछियो अची छो कोन्हे प्रीमियर में मूं चयो मूंखे ख़बर कोन्हे मूंखे लॻे थो सिंधियुनि खे फिल्म में कमु करे शर्म थो लॻे भई वञण में प्रीमियर जे वास्ते या प्रेस सां ॻाल्हाइण वास्ते ऐं हुन हिकिड़ो पूरो पेज लिखियो प्रीति झांगियाणी जे बारे में भई कहिड़ा सिंधी एक्टर आहिनि जेके कमु त कनि था फिल्म में पर प्रेस में वञण खां शर्म था कनि असां सिंधी फिल्म में कमु कयो वेरी सरप्राइज़िंग हुननि खे फ़ख़्रु हुअणु खपे भई सिंधी फिल्म में अहिड़ी क्वालिटी फिल्म ठाही आहे जंहिंजे प्रोड्यूसर बिना कंहिं ॻाल्हि जे मूं असांजे डायरेक्टर खे पूरो हक़ु ॾिनो ऐं पहिरीं फिल्म इहा सिंधी फिल्म हुई मां सेट ते वियुसि ई कोन मां ख़ाली पैसा ॾिनमांसि चयोमांसि यार ॻाल्हि ॿुध पिक्चर ठाहे त सुठी ठाहे न त न ठाहे मूंखे पंहिंजो नालो न ख़राबु करिणो आहे छो जो मुंहिंजो नालो आहे हिकिड़ो यूरोप में ऐं मुंहिंजी हिकु स्टैंडिंग आहे मुंहिंजो नालो ख़राबु न थियणु खपे त मूं छूटो खुलो हथु ॾिनमांसि असांजे म्यूज़िक में जेके गाना हुआ से सभई हिंदी फिल्म इंडस्ट्री माण्हुनि गाना ॻाया आहिनि पब्लिसिटी में वास्ते कई जॾहिं रिलीज़ करण लाइ मूं कोशिशि कई त तव्हांखे ॿुधायां हिंदुस्तान में गुंडागर्दी आहे फिल्म डिस्ट्रीब्यूटर्स जेके आहिनि या फिल्म जेके एग्ज़िबिटर्स आहिनि गुंडागर्दी लॻाए वेठा आहिनि फिल्म खिलाफ़ मूंखे थिएटर ई कोन्हे मिलियो अरे भाई मां पंहिंजा पैसा थो ख़र्च कयां आई एम पेइंग द रेंट आई एम नॉट डिपेंडिंग ऑन टिकट्स आई एम पेइंग द रेंट ऑफ द थिएटर मूंखे प्राइम टाइम ते ॾियो थिएटर फुल डो हफ़्तो ॾियो नो बडी वॉज विलिंग टू पहिरीं हा कयूं पोइ नो बडी वॉज विलिंग टू गिव मी थिएटर इहा हिकिड़ी गुंडागर्दी आहे हिंदुस्तान में बॉम्बे में फिल्म इंडस्ट्री में त जेको डिस्ट्रीब्यूटर आहिनि या जेके एग्ज़िबिटर्स आहिनि उन्हनि जी हिकु माफ़िया ठही वई आहे हिकिड़ी छो जो ख़बर आहे उन्हनि खे चाहे शो पिक्चर सुठी हुजे न हुजे सलमान खान जी पिक्चर लॻाईंदा
त नालो थींदो भई सलमान खान जी पिक्चर हेॾा शो हली, सिंधी फिल्म खे दे डिड नॉट गिव मी द थिएटर। तंहिंखां पोइ मूं तंहिं टाइम ते डिजिटल अञा शुरू थियो हो, हाँ क्यूबेक ऐं जेके डिजिटल प्लेटफॉर्म आहिनि सभिनी खे मूं सभु चयो मुंहिंजो अलॻि मूंखे अलॻि फॉर्मेट खपे। मूं सभिनी लाइ अलॻि अलॻि फॉर्मेट ठारायो, 4 लख रुपया ख़र्च कयुमि ख़ाली फॉर्मेट चेंज करण वास्ते। भई असां डिजिटल शूट कयो हो, हुनखे अलॻि फॉर्मेट, मूंखे हिकिड़ो चैनल चयो मूंखे हिन फॉर्मेट खपे, ॿियो चयो मूंखे ॿिए फॉर्मेट खपे। मां ख़ुदि इंजीनियर आहियां, मूं ख़र्चु करे 4 लख रुपया ख़र्चु करे प्लेटफॉर्म ठाहियुमि सभिनी जे वास्ते, तॾहिं बि न थियो। तंहिंखां पोइ मूं पंहिंजी पिक्चर जी 35 मिलीमीटर प्रिंट ठारायो, 2 प्रिंट ठारायमि, जाके फर्स्ट टाइम सिंधी फिल्म जेकी आहे डिजिटल मां 35 मिलीमीटर ठाही, सभु डेनमार्क में ठारायमि। हाँ उन ते मूं ख़र्चु कयो घणी, पर तंहिंखां पोइ मूंखे थिएटर ई न मिलियो, मां छा कयां। जी ऐं मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, मूं शो कयो फ्री में सिंधी कम्युनिटी वास्ते। मूं वटि कुझु माण्हुनि कॉन्टेक्ट कयो मूंखे बांद्रा खार मां, चऊं भाई कोई फिल्म तूं लॻाए असां ॾिसंदासीं। मुंहिंजो ठीकु आहे, मूंखे थिएटर साल में मिलियो हुन टाइम ते, छो उते ई ख़ाली डिजिटल हो। त माण्हू असांजा जेके जंहिं मूंखे रिक्वेस्ट कयो से अचण लाइ तयारी कोन, चवंदा साईं असां वेंदासीं कीअं सियान में, बांद्रा खां सियान कीअं वेंदासीं। ॿी तव्हांखे नई ॻाल्हि ॿुधायां, हिकिड़ो पंहिंजो पाण खे चवंदो आहे मां सिंधी फिल्म खे प्रमोट कंदो आहियां, हिंदुस्तान में डिस्ट्रीब्यूटर आहे, उहो DVD CD जो राइट्स वठंदो आहे। उन सां 4-5 मीटिंग कयोमांसि, तव्हां ॿुधी करे हैरान थींदा। उहो चरियो माण्हू मूंखे चए थो 30,000 ॾींदोसीं तोखे रॉयल्टी जा। अरे भाई रॉयल्टी, DVD रॉयल्टी होम वीडियो वास्ते। अरे भाई तुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे छा? करोड़ रुपया ख़र्च करे माण्हू आयो आहे, तुंहिंजे माण्हू तूं बेक करे थो या 30,000? चई मूंखे ॿिया माण्हू ॾेई वेंदा आहिनि। मूं चयो तव्हांखे उल्हासनगर वारा ॾेई वेंदा, उल्हासनगर जेको फिल्म 40,000 में ठाहीनि था तव्हांखे ॾींदा 30,000 में, पर जेको माण्हू करोड़ रुपया ख़र्च कंदो ही विल नॉट गिव यू फिल्म फॉर 30 लख, 30,000 लख न 30,000 रुपया। ही वाज जोकिंग। हाणे तव्हांखे ॿुधाया नई ॻाल्हि, हाणे मूंखे अल्ट्रा वारे कॉन्टेक्ट कयो, मूं हाणे पिक्चर विधी यूट्यूब ते फ्री में, मुंहिंजो सभु माण्हू ॾिसनि फ्री में। हींअर क़रीब 99,000 माण्हुनि ॾिठी आहे पिक्चर उहा। कहिड़ो नालो आहे साईं पिक्चर जो? प्यार करे ॾिस। हाँ हाँ प्यार करे ॾिस, सब टाइटल अथव, डेनिश में, इंग्लिश में, उर्दू में, सभिनी लैंग्वेज सब टाइटल अथव हुन पिक्चर में, चाइनीज़ में। सही, मां ख़ुदि इंजीनियर, मुंहिंजी महिनत कई आहे पिक्चर मथां, ऐं सभु पाणे कमु मूं पाणे कयो आहे। त इन पिक्चर में मां 99,000 माण्हू ॾिठी आहे। मूंखे अल्ट्रा वारे फ़ोन कयो हिंदुस्तान मां, अग्रवाल नालो अथसि। चई यार आप यूट्यूब पे फ्री में लगा दिए फिल्म, आप मुझे दे दो राइट्स। चयोमांसि ठीकु आहे, ॿुधाए छा थो ॾीं पैसा? चई मां तोखे एग्रीमेंट मोकिलियां थो। मूंखे 20 पेजनि जी एग्रीमेंट मोकिली। एग्रीमेंट पढ़ां थो त हुन में सभु ॻाल्हियूं उन फेवर में आहिनि। माना हुनखे फ्री में फिल्म ॾियांसि, फ्री में सब टाइटल ॾियांसि, फ्री में पब्लिसिटी ॾियांसि, ऐं पैसा उहो 5 साल खां पोइ सोचींदो घणा ॾींदो मूंखे। त ही मस्त, ही जेके डिस्ट्रीब्यूटर जेके मस्की लॻाए वठा आहिनि सिंधी फिल्म इंडस्ट्री सां। अरे तव्हां फिल्म था वठो, तव्हां छा हिंदी फिल्म कंदा छा? इन करे मां चवां थी न कि यूनिटी अगरि असां में हुजे, अगरि जीअं ॿियनि क़ौमुनि में यूनिटी आहे, अगरि असां सिंधियुनि में हिते यूनिटी हुजे त जाम प्रॉब्लम सॉल्व थी वेंदा। काजल हिनखे पूरो जी जी ॿुधायो। हाणे सॉल्यूशन वास्ते मूं छा सॉल्यूशन सोचियो आहे? जी ॾिसो, तव्हां चओ था महाराष्ट्र में मराठी फिल्म खे मिले थो सब्सिडी, बट सिंधी त सॼे हिंदुस्तान में आहिनि। त मुंहिंजो मतिलबु इहो चवण जो, असांजे जेके लीडर्स वेठा आहिनि पार्लियामेंट में, सिंधी लीडर्स वेठा आहिनि, उन्हनि खे पार्लियामेंट में रूल पास करणु खपे त सिंधी फिल्म जी सब्सिडी घटि में घटि 100 करोड़ रुपया हुअणु खपे। नंबर 1। नंबर 2 इहो थियणु खपे त किथे बि सिंधी माण्हू फिल्म ठाहे, कहिड़े बि स्टेट में ठाहे, उनखे सब्सिडी मिलणु खपे। जी, ऐं सब्सिडी स्टेप्स मिलणु खपे। तव्हांखे फिल्म जी आइडिया आहे दिमाग़ में, तव्हांखे सब्सिडी मिलणु खपे। उनजी सब्सिडी हुअणु खपे अबाउट 65,000 रुपया थियणु खपे सब्सिडी, तव्हांखे स्टोरी डेवलप करण वास्ते। तंहिंखां पोइ तव्हांखे स्क्रिप्ट लिखण वास्ते तव्हांखे घटि में घटि ₹1 लख मिलणु खपे सब्सिडी एडवांस में। ईअं न की भई लिखो पोइ न, छो त ग़रीब माण्हू किथां पैसा आणींदो। तंहिंखां पोइ तव्हांखे सब्सिडी मिलणु खपे। गाने जी शूट कयो था, तव्हांखे अधु पिक्चर ठहंदी, तव्हांखे अधु पैसा मिलणु खपनि सब्सिडी जा। जीअं 3 करोड़ हुजनि, 4 करोड़ हुजनि, तॾहिं तव्हांजी सुठी पिक्चर ठहंदी। बाक़ी ₹1 लख वठी करे जीअं NC अचे थी ₹1 लख ॾींदी, ₹1 लख में तव्हां छा मस्ती कयो था? तव्हां इंडस्ट्री त इस्टेब्लिश कयो ₹1 लख में। अच्छा, ॿी ॻाल्हि थी इहा। ॿी ॻाल्हि मुंहिंजो आहे त पार्लियामेंट कानून पास करायो त VAT जेकी टैक्स ॾींदा आहियूं पाण फिल्म मथां, उहा टैक्स बिल्कुलु न हुअणु खपे। टैक्स माफ़ हुअणु खपे सिंधी फिल्म मथां। माना जेको तव्हां ख़र्चु कयो था ₹1 करोड़, तव्हांखे 20,000 रुपया जेके VAT थींदी आहे 20%, तव्हां वापसि वठो गवर्नमेंट खां तेॾी महिल ई जीअं तव्हांजी बजट अकाउंट ॾियो भाई असां ख़र्चु कयो आहे। तव्हांखे माना ख़र्चु ₹1 लख मां करोड़ मां अची करे 80 लख रुपया थींदो।
20% वापसि थियणु खपनि। ॿी ॻाल्हि, इंटरटेनमेंट टैक्स इहा न हुअणु खपे बिल्कुलु सिंधी फिल्म मथां। जस्ट मेक द लॉ। मूंखे ॿुधायां, मूंखे गॾियो मिस्टर हिकु तव्हांजो मिनट, असां प्रताप जी आया आहिनि, उन्हनि जो स्वागत था करे वठूं। हा जी जी, प्रताप पिंचानी जी, नमस्ते, जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय झूलेलाल, तव्हांजो स्वागत जय आहे झूलेलाल। वॉइस ऑफ नमस्ते। सिंधी जय जे झूलेलाल। प्रोग्राम में। ऐं तव्हां- ॾाढी थैंकफुल आहियां मां, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे, ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं असां। न बिल्कुलु, सिंधियत लाइ असां हरदम गॾु आहियूं। अनफॉर्चुनेटली मुंहिंजी कार ख़राबु थी वई, त हाईवे ते हुअमि, जेको आहे 1.5-2 कलाक मुंहिंजा ख़राबु थिया, जेको आहे, पर ठीकु आहे, इट्स ओके। हरवाड़ी साहब खे, हा नानकाणी साहब खे, राम बख्शाणी साहब खे, अशोक टेकचंदाणी साहब खे राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जे तरफ़ां मां दिली आज़िया थो कयां, उन्हनि जो स्वागत थो कयां। ऐं काजल जी, तव्हांखे वाधायूं हुजनि कि थैंक यू तव्हां जेके ही इशूज़ आहिनि फिल्मुनि जा, जेको आहे उहो तव्हां हिन पब्लिक डोमेन में खणी आया। हरवाड़ी साहब काफ़ी सुठा सजेशन्स ॾिना बि, ऐं हिननि ते पाण खे इनिशिएट करणु घुरिजे। हरवाड़ी साहब जेके राय ॾियनि, पोइ हुन खां पोइ मां मुंहिंजी ॻाल्हि रखंदुमि, जेको आहे। अच्छा, अञा मुंहिंजी ॻाल्हि ख़तमु कोन थी जाए। जी जी, हा, अचो, इंटरटेनमेंट टैक्स वास्ते मुंहिंजी गुरमुख सां मीटिंग थी बॉम्बे में। चई यार तूं अप्लाई कर। मूं चयो यार ॻाल्हि ॿुधो, अप्लाई कंदुसि घणे में टाइम लॻंदो? चई 6 महीना लॻी वेंदा परमिशन मिलण में। मूं चयो त साईं, मुंहिंजो टाइम केतिरो खोटी थींदो? मां बिजनेसमैन माण्हू, छा लाइ मां टाइम वेस्ट कयां? टाइम अप्लाई करे ऐं पोइ वरी सभु एग्ज़ैम मिले कि न मिले, जेके इंटरटेनमेंट टैक्स फ्री थिए कि न थिए, इहो कानून हुअणु खपे। ऐं सिंधी फिल्म माना नो इंटरटेनमेंट टैक्स, चाहे किथे बि करे स्टेट में हलायो तव्हां। इहे कानून पास थींदा त सिंधी फिल्म जेकी टिकट 100 रुपए जी आहे हाणे, पोइ अची विकमणी 40 रुपए जी, त माण्हू ॾिसंदा, ॾिसां इहे ॻाल्हियूं थींदियूं। ऐं तंहिंखां पोइ जेको सब्सिडी थियणु खपे, उनखे डिवाइड करणु खपे सेक्टर्स में। जे फुल लेंथ फिल्म आहे उनजो अलॻि हुअणु खपे, तंहिंखां पोइ डॉक्यूमेंट्री आहे उनजो हुअणु खपे, जे वेब सीरीज़ आहे उन अलॻि थियणु खपे, जे DVD CD आहे उनजो अलॻि थियणु खपे, ऐं जे ख़ाली गाना आहिनि उनजो अलॻि थियणु खपे। ईअं न भई साॻी सब्सिडी सभिनी खे साॻी मिले। त इहे मुंहिंजा सजेशन्स आहिनि। जे मां ग़लति हुजां त मूंखे ॿुधायो, पर मां चाहियां थो मां राइट आहियां। न सही आहे। आई थिंक हिसाब लॻायो, तमामु वैलिड पॉइंट्स आहिनि। तव्हां हिसाब लॻायो, सिंधी कम्युनिटी अॼु का बि शॉपिंग करे थी दुकान में, 20% GST ॾिए थी गवर्नमेंट खे। GST ॾियूं था 20%, चाहे असां इनकम टैक्स न भरियूं या कुझु बि हुजे, इनकम टैक्स करे साईं लो इनकम हुजे, GST त सबको भरे थो न। तव्हां खाधो खाओ त हुन ते GST भरियो था, त हेॾा पैसा सरकार खे ॾियो था। सरकार खे 100 करोड़ कुझु नथी सघे सिंधी फिल्म वास्ते। सिर्फ़ु 6 करोड़ रुपया बजट आहे असां वटि NCPL खे, उहो बि साहित्य वास्ते। त आई थिंक इट्स जोकिंग, गवर्नमेंट इज जोकिंग विद अस। वी शुड बी रियलिस्टिक। प्रोग्राम असां इन करे ई था कयूं कि NCPSL, अदर एकेडमीज़, तव्हां असां सभई जुड़ी करे, अगरि असांखे कुझु गवर्नमेंट ने कुझु पंहिंजूं डिमांड्स रखणियूं आहिनि त गॾिजी करे रखूं। छो जो अकेले जी, अगरि मां अकेले ॻाल्हाईंदमि त मुंहिंजी ताक़त न रहंदी, पर असां यूनाइटेडली असां कुझु बि गवर्नमेंट ॾांहुं पंहिंजी मांग रखंदासीं त मूंखे नथो लॻे कि सेंट्रल गवर्नमेंट असांजी काई बि मांग ख़ारिज कंदी। छो जो सिंधीज़ कॾहिं कुझु घुरियो न आहे, ऐं सिंधीज़ हमेशह पाण ॾिनो आहे, ऐं सिंधी सभिनि खां वधीक असां टैक्स पेयर्स आहियूं। त मूंखे नथो लॻे कि अगरि असां यूनाइटेडली काई बि मांग कंदासीं सरकार ॾांहुं त सरकार असांखे मना कंदी। अच्छा, हाणे ॿी ॻाल्हि अचो डिस्ट्रीब्यूशन वास्ते। डिस्ट्रीब्यूटर खे अचे कोन थो, जे माण्हू प्रोड्यूसर पंहिंजो पाण डिस्ट्रीब्यूट करे चाहे थो पिक्चर, दम हुजे करे सघे थो, पर थिएटर ई कोन था मिलनि। इन लाइ बि हिकिड़ो कानून हुअणु खपे, भई सिंधी फिल्म खे जॾहिं बि खपे करे थिएटर में, ही कैन नॉट रिफ्यूज़ इट। जीअं महाराष्ट्र में, महाराष्ट्र गवर्नमेंट कानून कढियो, मराठी फिल्म खे यू कैन नॉट रिफ्यूज़ द डिस्ट्रीब्यूशन, कैन नॉट रिफ्यूज़ टू गिव द थिएटर। तव्हांखे ख़र्चु मिले थो थिएटर जो, तव्हांखे किरायो तव्हांखे मिले थो, छॾा त मना था कयो ॾियण वास्ते थिएटर खे। जी, सिंधी मूवीज़ खे नथा मिलनि थिएटर, इहो बि हिकु सची ॻाल्हि आहे। तव्हां पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस ॿुधायो आहे, उहो बि सची ॻाल्हि आहे। तंहिंखां पोइ ॿी ॻाल्हि इहा हुअणु खपे, हिकिड़ो स्कूल हुअणु खपे, सिंधी अकेडमी हुअणु खपे, जिते माण्हुनि खे ट्रेनिंग कजे। जेके बि सिंधी हुजनि, जेके बि कलाकार आहिनि, जेके नवां उन्हनि खे स्कूल में सेखारिजे, भई हिकु डायलॉग कीअं लिखिजे, डायलॉग स्क्रिप्ट कीअं लिखिजे, स्टोरी कीअं डेवलप कजे, फिल्मिंग कीअं कजे। छो जो असांजे जेको फिल्म जेको ठहनि थियूं, जेके ॿारनि वांगुरु ठहनि थियूं पिक्चरूं, जेके ठहनि थियूं अॼु ताईं, उल्हासनगर जी पिक्चर ठहनि थियूं या अजमेर में ठहनि थियूं, वीचारा ग़रीब माण्हू आहिनि, उहे छा चवंदा ठीकु आहे असांखे जेको मिले थो ठीकु आहे। जी, हिते मां पाण घटि में घटि 200 आर्टिस्टनि खे सुञाणींदी आहियां।
पर हुननि जो प्रॉब्लम छा आहे, अॼु कला खे बि टाइम ॾियणो पवंदो आहे। अॼु संगीत आहे, हुनजो रियाज़ थींदो आहे, कला खे बि रियाज़ जी ज़रूरत हूंदी आहे। पर सिंधियुनि सां छा थो थिए न, उहो वीचारो 10-12 कलाक जॉब थो करे, पंहिंजो कमाई वास्ते, पंहिंजे खाइण वास्ते 12 कलाक जॉब करे, ऐं बॉम्बे अगरि कोई अचु वञु थो करे त 2 कलाक ॿिया एक्स्ट्रा सम्झो, मतिलबु 16 कलाक जे ॾींहं हुनजो निकिरी थो वञे। वीचारो इहा बाक़ी जेको बचे थो, उन मां हो पंहिंजे कला मां छा मतिलबु ॾेखारे थो। उन खां पोइ बि हिते एतिरा माण्हू आहिनि, पंहिंजा 10-12 कलाक जी ड्यूटी खां पोइ बि टाइम ॾींदा आहिनि, ऐं अगरि उन्हनि खे मंच मिलंदो त उहे जाम सुठो कमु करे सघंदा आहिनि, ऐं जाम पंहिंजे टैलेंट, पंहिंजे कला जो जोहर एॾो ॾेखारे सघंदा आहिनि। मां चाहियां थी की असांजी पंहिंजी सिंधी जा शाहरुख खान हुजनि, असांजा सिंगर्स जेके आहिनि उहे पाण, जीअं मोहम्मद रफ़ी हुया, जीअं लता मंगेशकर आहिनि, असांजा बि आहिनि। ईअं कान्हे की असां सिंधियुनि में कला कान्हे, पर उन्हनि खे मंच कान्हे, ऐं कमाईअ वास्ते उन्हनि खे कमु थो करिणो पए। त थोरी मदद अगरि सरकार अगरि ॾे कलाकारनि खे, कहिड़ो बि कलाकार हुजे, सिंगर हुजे, उहोई एक्टर हुजे, उहो- डायरेक्टर हुजे, राइटर हुजे, स्टोरी स्क्रिप्ट राइटर हुजे, त मूंखे लॻे थो की असांजी सिंधी फिल्म इंडस्ट्री बि ठहंदी, ऐं सभई सिंधी पंहिंजो कला जो अहिड़ो प्रदर्शन कंदा की ॿिया सभु माण्हू दंग रहिजी वेंदा। उहोई त मां चवां पियो न ॻाल्हि, मां चवां पियो भाई तव्हांखे माण्हू जे फिल्म भले न ठाहे, स्क्रिप्ट डेवलप करण वास्ते उनखे सब्सिडी ॾियो तव्हां, घटि में घटि 40-50 हज़ार ॾियोसि त स्क्रिप्ट खे थोरो डेवलप करे, स्टोरी डेवलप करे सघे। जेके वेचारे खे पैसा ई कोन हूंदा, उहो वीचारो पंहिंजो सुबुह लाइट जो बिल ॾिसंदो, या बस जो ॾिसंदो, की पाणी ॾिसंदो, या तव्हांजी फिल्म जे बारे में ॾिसंदो, त उनखे सब्सिडी ॾियोसि। ऐं सब्सिडी जीअं असांजे डेनमार्क में आहे, अच्छा सॼी दुनिया में अथव सब्सिडी, यूके में 50% सब्सिडी आहे, डेनमार्क में 50% सब्सिडी आहे। ऐं दे गिव इन स्टेप्स, भई तव्हां स्टोरी डेवलप लाइ हेतिरी पैसा तव्हांखे ॾींदासीं, तव्हां हिन स्टेप ते तव्हांखे हेतिरा पैसा ॾींदा, एडवांस में। ईअं न भई पिक्चर ठाहे करे पोइ वञो, पोइ तव्हांखे मिले न मिले, जी तेसि ताईं पैसा किथां आणींदो माण्हू। हा त इहो सोचणु खपे असांखे। ऐं असांजे जेके लीडर्स वेठा आहिनि पार्लियामेंट में, जेको चवनि था भई असांखे आवाज़ करिणो आहे सिंधियुनि जो, त दे शुड थिंक प्रॉपरली, दे शुड थिंक प्रॉपरली भई की असांखे छा करणु खपे। बाक़ी चवंदा लख रुपए में, त देन आई थिंक दे आर जोकिंग विद एवरीबॉडी। तव्हां पंहिंजे प्रोग्राम में चयो लख रुपया मंज़ूर आहे, मूं चयो लख रुपया मंज़ूर आहे, तव्हां छा साईंदा लख रुपए में, तव्हां छा ठाहींदा? सर, ॿुधायो असां मूंखे। बिल्कुल बिल्कुल असां आई लख एग्री रुपया विथ यू। मंज़ूर आहे, ईअं चयो की किथां तो शुरूआत थिए, छो जो न न न न न न न असांखे न असांखे असांखे कोई मतिलबु काजल, अगरि मां हिकु काजल मिनट, यू आर मां वेरी हिकु रॉन्ग। कलाकार आहियां, ॿुधो ॿुधो, अॼु मां लिसन सम्झो टू मी कलाकार आहियां न, त काजल, मां किथे स्टैंड लिसन। ई नथी कयां, मां गिनती में ई न आहियां, सम्झो था। मूंखे हाँ NCPSL हुजे, या त पोइ काई बि स्टेट अकेडमी हुजे, उन्हनि जे लाइ मां स्टैंड ई नथी कयां। त मां छा सोचींदमि की एटलीस्ट इन्हनि मुंहिंजे बारे में शायदि सोचनि था हिकु स्टेप त वधाइनि था, पोइ शायदि अॻियां सोचींदा। उहो सोचे करे असां चऊं पिया की एटलीस्ट शुरूआत थिए, किथां त न शुरूआत न न, इन में तव्हां रॉन्ग, शुरूआति थींदी छा थींदो, तव्हांजा लख रुपया तव्हांखे मिलंदो, सभु वेस्ट वेंदा, उन सां का कुझु सुठो कुझु कमु कोन्ह थींदो। जी तव्हां ख़र्चु उन ते कयो जेको कंस्ट्रक्टिव तव्हांखे कमु ॾे। जी तव्हां जेको शुरूआती दमदार हुअणु घुरिजे। एक्चुअली ही इज बिल्कुलु राइट, बिल्कुलु बिल्कुलु शुड बी इन करोड्स। हीअं लख 10 लख 50 लख इज नथिंग। डज़न्ट हेल्प। शुरूआत दमदार हूंदी तॾहिं अॻियां कमु वधंदो। अॼु सुठी बाक़ी पिक्चर ठाहिण वास्ते घटि में घटि 6 करोड़ खपनि तव्हांखे, 6-8 करोड़ खपनि। तव्हां स्टार्ट नथा करो, 1 करोड़ में ठाहियो त पिक्चर, तव्हांजी पिक्चर केरु कोन ॾिसंदो, डिस्ट्रीब्यूटर तव्हांखे कोन ॾींदो हाल, तव्हांजी फिल्म कोन हलंदी। तव्हां 6-8 करोड़ तव्हां ख़र्चु कयो। डिस्ट्रीब्यूशन जो जाम प्रॉब्लम आहे, उन जे लाइ त मतिलबु Right. इहो बॉलीवुड माफिया जेका असां न्यूज़ में ॾिसंदा आहियूं, उहा सची ॻाल्हि आहे की असांखे थिएटर्स न मिलंदा आहिनि। उन जे लाइ अलॻि सां ई असांखे कुझु कमु करिणो पवंदो आहे, ऐं उहो बि यूनाइटेडली ई करिणो पवंदो। इन करे मुंहिंजी सभिनि सां दरख़्वास्त आहे, वॾा जेके नंढा माण्हू सभु मिली करे अगरि असां यूनाइटेड थींदासीं त ई असां सिंधी क़ौम स्टैंड कंदासीं। अॼु लिखण पढ़ण खां हली आई, मां पाण मतिलबु अरबी सिंधी न लिखी सघंदी आहियां, न पढ़ी सघंदी आहियां, त मुंहिंजा ॿार त बिल्कुलु बि न पढ़ी सघंदा। अॼु मां ॻाल्हायां थी, मूंखे नथो लॻे की मुंहिंजा ॿार अची करे ॻाल्हाईंदा की सिंधियत वधायो, या सिंधी भाषा खे वधायो, या सिंधी फिल्मूं ठहनि। आई डोंट थिंक की असां खां पोइ कोई एतिरो बि इंट्रस्ट खणंदो। ख़ैर उहो त दिस इज खैर जस्ट काजल, माय तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां, ग़लती थी सघंदी। तव्हांखे मन में इहो रखिणो आहे की यू आर नॉट बेगर्स, सिंधीज़ आर नॉट बेगर्स। वाई यू शुड गो एंड बेग, भाई सब्सिडी ॾियो, या सॉरी थोरा सपोर्ट कयो पिक्चर खे, मुंहिंजी टिकट वठो पिक्चर जूं हाल जूं। वी आर नॉट बेगर, वी शुड गो विद प्राइड। तव्हांखे ॿुधायां एग्जैक्टली, जॾहिं मूं पिक्चर रिलीज़ कई, एब्सोल्युटली। मुंहिंजे डायरेक्टर जी वाइफ वई किथे मुलुंड में, किथे चई मां 100 टिकटूं वठी आई आहियां स्पॉन्सरशिप। मूं चयो मूंखे न खपे, वापसि कर। आई एम नॉट अ बेगर। जे माण्हू खे पिक्चर ॾिसणी आहे, पंहिंजे दम ते अचनि, पैसा वठी करे टिकट ॾिसी करे अचनि, टिकट ॾिसण, हाल ख़ाली पियो हुजे, मां हलाईंदुसि पिक्चर 7 ॾींहं 8 ॾींहं,
हाल खाली पियो जे पर आई विल नॉट बेग टू एनीबॉडी, वी आर नॉट बेगर्स, विल नॉट बेग द मनी भाई मूंखे सभु थोरो हेल्प कर पिक्चर में असली करनो ओके। दिस अदर थिंग, इफ यू वांट ए फिल्म पब्लिसिटी दैट्स डिफरेंट थिंग। तव्हांखे कंपनी का अप्रोच कयो, कोको कोला आहे या को कंहिंखे दुकान आहे सुठो उन एडवर्टाइजमेंट ॾियो फिल्म जे अंदरि, इन फिल्म एडवर्टाइज पब्लिसिटी, उन खां पैसा वठोसि, पर यू शुडंट बेग एनीबॉडी, मेक द जी फिल्म विद प्राइड, Yeah. प्राउड एंड रिलीज विद प्राइड। जी जी I agree जी that. थोड़ा I तव्हांजा ओपिनियन 100% ॿुधी agree करे with Mr. Harwani. जी जी त अचो हाणे असां ॻाल्हायूं था प्रताप जी सां। प्रताप जी जी प्रताप जी तव्हांजा छा ओपिनियंस ॿुधायो। आहिनि ऐं कीअं असां हिन रस्ते ते अॻियां वधूं? तव्हां कीअं असांखे मतिलबु गाइड कयो, तव्हां असांखे सजेशन्स ॾियो कि कीअं अॻियां हलणु खपे। काफ़ी इश्यूज़ जेको आहे हरवानी साहब रखिया जेको आहे पब्लिक डोमेन में पंहिंजे जे साम्हूं कि छा करणु घुरिजे। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जो रिलेशन त सिंधी भाषा सां आहे, उन प्रमोशन सां आहे। जेका ॻाल्हि तव्हां चओ था फिल्मुनि जी ॻाल्हि आहे त इहो जेको आहे कल्चरल मिनिस्ट्री जो पार्ट आहे जेको आहे, पर मां हिकु ॻाल्हि क्लियरली चवंदुमि जेको आहे पहिरीं जेके असांजा सिंधी भाउर आहिनि थारोली स्टडीज़ कनि। गवर्नमेंट ऑफ इंडिया जूं काफ़ी स्कीम्स आहिनि जंहिंमें असांखे काफ़ी बेनिफिट्स मिली सघनि था, लेकिन असां केवल सरफेस लेवल ते ॻाल्हाए रहिया आहियूं। जेके बि रिलैक्सेशन ऐं एग्ज़म्पशन्स जी ॻाल्हि हरवाणी साहब चयो, इहे सभु मिली सघनि था असांखे जेको आहे। असां वटि सोशल वेलफेयर मिनिस्ट्री बि आहे। सभिनि खां पहिरीं मां चवंदुमि कि जेके आहिनि पंहिंजा सिंधी भाउर उहे वधीक में वधीक NGOs ठाहिनि ऐं उनखे नीति पोर्टल ते रजिस्टर्ड कनि। जेको आहे गवर्नमेंट ऑफ इंडिया जा जेके बि फंड्स हूंदा आहिनि उन ऑर्गेनाइजेशन्स के ई वेंदा आहिनि, उहे जेके नीति पोर्टल ते रजिस्टर्ड हूंदा आहिनि। हाणे ॻाल्हि हले थी तव्हांजी फिल्मुनि खे प्रमोशन जे जेके एग्ज़म्पशन्स तव्हांखे लॻनि था, तव्हां NGOs सभु मिली करे ऐं असां वटि पॉलिटिकल रिप्रेज़ेंटेशन आहे ऐं थोरी महिनत करणी पवंदी, दिल्ली अचिणो पवंदो ऐं रिप्रेज़ेंटेशन जेको कल्चरल मिनिस्ट्री आहे उनखे ॾियणो पवंदो ऐं स्ट्रांगली पंहिंजी ॻाल्हियुनि खे रखिणो पवंदो। जी असां स्टडीज़ कयूं कान था, थारो स्टडीज़ नथा कयूं या केवल मथां ॻाल्हायूं था, ऐं इहे ॻाल्हियूं सही न आहिनि। असां वटि हिकिड़ी मां चयो पहिरीं बि हेल्प डेस्क रखो ऐं सुठा लर्नेड जेके लॉयर एडवोकेट्स आहिनि ऐं सुठा इंटेलेक्चुअल्स आहिनि उन्हनि जी हिकिड़ी कंप्लीट टीम ठाहियो ऐं उहे पंहिंजा रिप्रेज़ेंटेशन्स राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद खे खणी अचे। मां जेके बि रिकमेंडेशन्स आहिनि उन रिकमेंडेशन्स खे प्राइम मिनिस्टर हाउस ताईं बि खणी वेंदुमि ऐं जेको आहे कल्चरल मिनिस्ट्री ताईं बि खणी हलंदुमि। ऐं इन खां पहिरीं शंकर लालवाणी साहब इहा ॻाल्हि रखी हुई कि जेको आहे असांखे हिन जी जेका फिल्मुनि जी तव्हां ॻाल्हि कयो था उहा पार्लियामेंट जे अंदरि उहा रखे चुका आहिनि जेको आहे। त हाणे कोशिशूं अगरि होलिस्टिक अप्रोच खणी करे ऐं असां मिली करे सभु अप्रोच कंदासीं त 100% असांजे गवर्नमेंट खे इहो ॿुधाइणो पवंदो कि सिंधियुनि जो छा कॉन्ट्रीब्यूशन आहे ऐं जेका रिलैक्सेशन जी ॻाल्हि कनि था जेका उहा 100% असांखे मिलंदी, उनमें का दोराए कान्हे। हींअर जेको आहे ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि त राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद 1 लख रुपए जो जेको सहयोग कंदी, इहो सही न आहे। इहो जस्ट हिकिड़ो प्रपोज़ल हो ऐं जेको उहो फाइनेंस कमेटीअ में रखियो वियो। फाइनेंस कमेटीअ उन ते मना कयो आहे कि इहो जेको आहे तव्हांजी स्कीम्स जे अंदरि कान्हे, ऐं उन खां पोइ मां उन्हनि खे कन्विंस कयो कि मां का ॻाल्हि कान्हे, अगरि इहो स्कीम में न आहे त स्कीम नई ठाहे सघिजे थी या उनखे मॉडिफाइड करे सघिजे थो। त इन करे मूंखे परमिशन ॾिनी वञे कि इहे जेके मैटर्स आहिनि इहे एग्जीक्यूटिव कमेटी में असां खणी वञूं ऐं असां एग्जीक्यूटिव कमेटीअ जे एजेंडा में इहो रखियो आहे ऐं असां उन में मेंशन कयो आहे कि 1 लख जे बदिरां 4 लख मां मेंशन कयो आहे। पर मेन ॻाल्हि इहा आहे कि उन में शंकर लालवाणी साहब बि स्पेशल इनवाइटी मेंबर आहिनि, मां बि हूंदुमि ऐं असां स्ट्रांगली जेको आहे हींअर जल्दी एग्जीक्यूटिव जी मीटिंग थियण वारी आहे ऐं असां उन में स्ट्रांगली इहा ॻाल्हि रखंदासीं। असांजो 1 पॉइंट एजेंडा हुअणु घुरिजे कि हिते किथे कंहिंजो माइक ऑन आहे, उनखे बंदि करायो जेको।
जी टीवी कंहिंजो टीवी आई गेस हाँ टीवी थी हले बैकग्राउंड में हा थोरो हुन आवाज़ घटि करायोसि जेको आहे त इहा स्ट्रांगली मां मिनिस्टर रखंदुमि पर बीइंग अ डायरेक्टर मुंहिंजी कुझु लिमिटेशंस आहिनि मुंहिंजो कमु फर्ज़ु इहो आहे कि जेके बि रिज़ोल्यूशंस पास थियनि था उहे विदिन द नॉर्म्स गवर्नमेंट ऑफ इंडिया जा हुजनि छाकाणि त आई एम द कस्टोडियन ऑफ द काउंसिल एंड इट इज़ माई ड्यूटी टू चेक दी ऑल दी एक्सपेंसिस विच आर इनकर्ड बाय द गवर्नमेंट ऑफ इंडिया उहे प्रॉपर नॉर्म्स में हुजनि मुंहिंजो कमु इहो आहे पर मां इन ॻाल्हि जो स्ट्रांगली इन दफ़े एग्जीक्यूटिव में रखण जी ॻाल्हि रखी आहे ऐं अगरि शंकर लालवाणी साहब ऐं जेके ॿिया स्पेशल इनवाइटी आहिनि निर्मला वाधवाणी गुजरात मां मिनिस्टर आहे अजमेर मां वासुदेव देवनाणी साहब MLA साहब स्पेशल इनवाइटी आहिनि त असां इहे ॻाल्हियूं रखंदासीं ऐं बाक़ी जेके बि तव्हांखे ॻाल्हियूं लॻनि थियूं की हीअ ॻाल्हियूं थियणु घुरिजनि तव्हां जेको आहे अॼु मुंहिंजा हिकिड़ो डिस्कशन थी रहियो हो कि विज़न डॉक्यूमेंट सिंधीज़ जो ठाहिणु घुरिजे ऐं 50 ईयर्स जो हुअणु घुरिजे त असां वटि हेॾा लर्नेड माण्हू हरवाणी साहब वारा वेठा आहिनि या राम बख्शाणी साहब जेके वेठा आहिनि या नानकाणी साहब असांखे सजेशंस ॾियो उहो डॉक्यूमेंट मां पर्टिकुलर खणी वेंदुमि ऐं मुंहिंजे तरफ़ां जेतिरी कोशिशूं थींदियूं मां 100% पूरी पंहिंजे तरफ़ां कंदुमि त बाक़ी इन खां सवाइ तव्हांखे ॿियो कुझु लॻे थो कि राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद खे ही इनिशिएटिव्स खणणु घुरिजनि तव्हां मूंखे सजेस्ट कयो ऐं मुंहिंजी जेका वेबसाइट आहे उन ते तव्हां मूंखे मोकिलियो ऐं 100% मां उनखे कंसिडरेशन में रखंदुमि सर जीअं हाणे असां NCPSL जे थ्रू प्लेस त करे था सघूं त वेब सीरीज़ नथा ठाहे सघूं सिंधी में वेब सीरीज़ ॾिसो मां चयोमांव न इहे स्कीम्स में आहिनि कान पर मां कोशिशि कयां ॿियो कि स्कीम्स खे मॉडिफाइड कयो वञे छाकाणि तव्हां जीअं वेब सीरीज़ जी ॻाल्हि कई त ठीकु आहे न वेब सीरीज़ इज़ आल्सो ए पार्ट फॉर द प्रमोशन ऑफ द सिंधी लैंग्वेज अल्टीमेटली जेका बि शइ ठहंदी उहा जेको आहे कंहिं न कंहिं रूप में सिंधी भाषा सां जुड़ियल हूंदी हींअर कुझु जेके इशूज़ खयां विया भई कल्चरल मिनिस्ट्री जो पार्ट आहे त मां उन्हनि खे एक्चुअली बीइंग ए सोशोलॉजिस्ट मां चयोमांनि कि कल्चर ऐं लैंग्वेज ॿई हिक ॿिए सां इंटरलिंक आहिनि कल्चर जा ॿ पार्ट थींदा आहिनि हिकु त मटीरियलिस्टिक कल्चर ॿियो थींदो आहे नॉन मटीरियलिस्टिक कल्चर त मटीरियलिस्टिक कल्चर त उहो आहे जीअं भई सपोज टीवी आहे चश्मो आहे का घड़ी आहे जंहिंखे असां ॾिसी सघूं था ऐं नॉन मटीरियलिस्टिक उहो आहे जंहिंमें असांजा वैल्यूज़ आहिनि ट्रेडिशन्स आहिनि ही सभु आहिनि ऐं असांजो लिटरेचर आहे भाषा आहे ठीकु आहे न त असां कीअं कल्चर खे ऐं लैंग्वेज खे अलॻि करे सघूं था अल्टीमेटली असां फिल्म ठाहियूं था त उन सां बि कंहिं न कंहिं रूप में भाषा जो प्रचार प्रसार थिए थो त इन ॻाल्हि लाइ मां मिनिस्ट्री खे कन्विंस करण जी कोशिशि कयां थो एंड दीज विल बी द डेफिनेटली दी मेन एजेंडा ऑफ द एग्जीक्यूटिव बोर्ड एंड मां उन में काफ़ी कोशिशि कंदुमि कि स्ट्रांगली पंहिंजी ॻाल्हि खे रखां ऐं बाक़ी अगरि मुंहिंजा सिंधी मेंबर्स जेके हुन एग्जीक्यूटिव बोर्ड में आहिनि या वाइस चेयरमैन आहिनि या जेके स्पेशल इनवाइटी आहिनि उहो मूंखे अगरि सपोर्ट कंदा त मां सम्झां थो कि कंहिं बि जेको प्रपोज़ल खे पास कराइण में दिक़त न ईंदी पर रियलिटी कुझु आहे तव्हांखे पतो आहे सिंधी समाज में लेक पुलिंग वधीक आहे को बि माण्हू अॻियां न वधणु घुरिजे इन ॻाल्हि जूं बि कोशिशूं हलनि थियूं ऐं मुंहिंजे बारे में बि काफ़ी कुझु हली रहंदो आहे कि छाकाणि त मां रूल्स रेगुलेशन खे वधीक स्ट्रांगली मां चवंदो आहियां कि फॉर्मेलिटीज़ जेके बि आहिनि उहे पूरियूं करणु घुरिजनि विदाउट फॉर्मेलिटीज़ जेको आहे मां कुझु बि न कंदुमि जेको आहे त असांजो पहिरियों फ़र्ज़ु इहो आहे कि असां रूल्स रेगुलेशन खे पढ़ूं ऐं जेके बि जेके गाइडलाइंस मां इशू कयां थो उन गाइडलाइंस खे थारोली उनखे अप्लाई कयो उनखे इम्प्लीमेंट कयो ऐं उन खां पोइ मां 100% मुंहिंजो पहिरीं ऐं आख़िरी कोशिशि सिंधियत जो वाधारो आहे ऐं मां कंदुमि हुनजो जेको जी जी हाणे ॾिसो तव्हां रूल्स रेगुलेशन गवर्नमेंट जेका मदद मिलंदी उहो तव्हां कंदव असां आहियूं राम बख्शाणी जी आहिनि हरवानी जी आहिनि नानकानी जी आहिनि मतिलबु असां सॼो देश विदेश जा सिंधी हाणे तव्हां सां गॾु आहियूं तव्हां अॻियां हलो असांखे गाइड कयो ऐं ईअं सम्झो कि जेके तव्हां हाणे हिते वेठा आहियो प्रताप जी तव्हां नानकानी जी राम बख्शाणी जी ऐं हरवानी जी अशोक जी मां चाहियां थी कि तव्हां सिर्फ़ु कलाकार जे लाइ सोचो कलाकार खे कीअं मंच मिले
उन जो घर कीअं हले सभिनि खां पहिरियों अगरि तव्हां इहो सोचींदव उनखे उन जो कला जो जौहर कीअं उहो सॼे समाज में सॼे दुनिया में फैलाए सघे, उन पॉइंट ऑफ व्यू अगरि तव्हां सभई मिली करे सोचे करे गॾु थींदासीं जॾहिं असां, त ज़रूरु असांखे कामयाबी मिलंदी। न न काजल जी, मां इन में कोशिशूं कयूं हुयूं ऐं मां इन दफ़े वर्कशॉप बि प्लान कया हुआ ऐं अल्टीमेटली वर्कशॉप में असांजी नई टहीअ खे यंग जनरेशन खे जोड़ण जो हो, पर जेका अल्टीमेटली ट्रेनिंग थींदी उहे त जेके असांजा आर्टिस्ट आहिनि, वेल एस्टेब्लिश्ड आर्टिस्ट आहिनि, उहे ई ट्रेनिंग ॾींदा, वर्कशॉप ॾींदा, त उन्हनि खे मां पब्लिक डोमेन में खणी अचण थो चाहियां। ऐं जेको आहे नॉट इवन सिंधी कम्युनिटी जे पब्लिक डोमेन में, बल्कि ग्लोबल सोसाइटीअ में मां उन्हनि खे प्लेटफॉर्म ते खणी थो अचणु चाहियां, ताकि उनजो बि रिकॉग्नाइज़ थियनि उहे बि जेको आहे। त अनफॉर्चुनेटली कोरोना जा पीरियड आहे, पर मुंहिंजो इहे बिल्कुलु प्लानिंग्स आहिनि कि असां वधीक में वधीक आर्टिस्ट खे, हाणे जेके बि वेबिनार थियनि पिया, चाहे जीअं हाणे जेको आहे उस्ताद जूली जे तरफ़ां उस्ताद रंगमंच जा जेके आहिनि उनजे मथां कार्यक्रम आहे, शोभा माली जे तरफ़ां जेके बि लिटरेरी पर्सन आहिनि जिन जो लिटरेचर में कॉन्ट्रीब्यूशन आहिनि, उहे वॾा जेके पोइट्स ऐं राइटर्स आहिनि उन्हनि खे खणी पिया अचूं जेको आहे। इन खां सवाइ सिंधी अनमोल रतन कार्यक्रम NCPSL जे तरफ़ां स्पॉन्सर्ड थी रहियो आहे, जंहिंमें असांजा बिग डिग्नेटरीज़ ऐं पर्सनैलिटीज़ जेके आहिनि, त मां सिंधी कम्युनिटीअ जा जेके बि पर्सनैलिटीज़ आहिनि जिन जो कॉन्ट्रीब्यूशन सिंधी समाज लाइ हुजे, चाहे लिटरेचर लाइ हुजे, या देश जे डेवलपमेंट में कॉन्ट्रीब्यूशन हुजे, उन सभिनि खे कंहिं न कंहिं रूप में राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद सां जोड़ण जी कोशिश करे रहियो आहियां। ऐं इन्हनि सभिनि जो अगरि आशीर्वाद रहंदो त निश्चित रूप सां मुंहिंजे 3 सालनि जे टेन्योर में जेके असां एक्सपेक्टेशंस रखियूं आहिनि बिल्कुलु पूरियूं थींदियूं ऐं समाज खे फुली सेटिस्फाइड करण जी मां कोशिश कंदुमि। जी, दादा राम बख्शानी जी। जी हाँ नमस्ते एवरीबॉडी। नमस्ते, ॾाढो टाइम लॻो तव्हां सां मिलण में। बसि तव्हां सां बि मां ॻाल्हाइणु चाहींदमि ऐं पुछणु चाहींदमि, तव्हांखे मां नंढे हूंदे खां सुञाणा। असां दुबई में जॾहिं प्लेस करणु ईंदासीं तॾहिं तव्हां प्ले कराईंदा हुयो, त मुंहिंजी जान पहचान दादा सां तॾहिं खां आहे ऐं मां तव्हांजी रिस्पेक्ट कंदी आहियां। ऐं मां चाहींदमि कि तव्हां ऑलरेडी शोज़ कंदा हुयो, प्लेस कंदा हुयो ऐं तव्हां रुचि रखी आहे सिंधी में, दुबई में सिंधियत वधाइण में, त तव्हांजो बि रायो ॾाढो मायनो थो रखे, तव्हांजो साथ, तव्हांजो आशीर्वाद ॾाढो मायनो थो रखे असां सां। त मां चाहींदमि कि तव्हां बि कुझु ॿुधायो कि कीअं असां अॻियां वधूं। लॻे थो राम बख्शानी जी जो वाईफाई जो कुझु टेक्निकल प्रॉब्लम आहे, हुननि सां वरी जुड़ंदासीं। तेसि ताईं असां ॻाल्हायूं था अशोक जी सां। अशोक जी सैन फ्रांसिस्को में रहंदा आहिनि, उतां जा सिंधी जेका अकेडमी आहे उतां जा ट्रेजरर आहिनि, कैलिफोर्निया में रहंदा आहिनि। अशोक जी, तव्हां बि सिंधियत सां जुड़ियल आहियो, सिंधी कम्युनिटी कमिटी सां जुड़ियल आहियो, सम्मेलन्स तव्हां कया आहिनि सैन फ्रांसिस्को में, त तव्हांजो बि रायो ॾाढो मायनो थो रखे। मुंहिंजो हिकु पर्सनल शायदि कंहिंखे सही या ग़लति लॻी सघंदो आहे कि असां जेको बि कयूं था वर्कशॉप या जेको बि प्ले, मां पाण प्लेस कंदी आहियां, पर अगरि असां हिकु मूवी या वेब सीरीज़ ठाहींदासीं त उहो हिस्ट्री रहंदी, उहो तव्हां कॾहिं बि खोले करे हुनखे ॾिसी था सघो, आहे की न? त उहो हमेशह लाइ शइ ठही पई हूंदी, केर बि वञी करे उनखे ख़ाली ईअं क्लिक करे ॾिसी सघंदो आहे। अॼु मां ॿारनि खे ससी पुनू ख़बर न आहे केरु आहिनि, अॼु ॿारनि खे राणो मूमल केरु आहे ख़बर न आहे, ॾाहिर सेन केरु आहे ख़बर न आहे। त अगरि इन्हनि ते बि असां इहो असांजो कल्चर आहे जेको अॻियां शायदि ओतिरो न वधियो आहे जेको वधणु खपंदो हुयो। अगरि हिननि ते असां कुझु ठाहियूं ऐं पोइ असां समाज में ॾियूं त मूंखे लॻे थो कि ज़रूरु सभई सिंधी ख़ुशि बि थींदा ऐं उनखे ॾिसण बि चाहींदा। तव्हांजो छा चवणु आहे? I 100% agree to Kajal, and first of all thank you very much. गौरी काफ़ी मेहनत करे रही आहीं तूं। असां जेको सैन फ्रांसिस्को में मां आहियां ऐं असांजी सिंधी एसोसिएशन आहे जंहिंजो नालो आहे SCNC is like
सॉरी, सो सिंधी कम्युनिटी ऑफ नॉर्दर्न कैलिफोर्निया जंहिंजो फुल फॉर्म आहे, ऐं असां काफ़ी असां वटि मेंबर्स आहिनि काफ़ी 400-500 फैमिलीज़। असां सिंधियत खे अॻियां वधाइण लाइ काफ़ी कुझु करे रहिया आहियूं। जीअं चेटीचंड जो प्रोग्राम कंदा आहियूं, उसे 600-700 माण्हू करीब ईंदा आहिनि ऐं लंगर ऑर्गेनाइज़ कंदा आहियूं। ऐं असां सिंधी लैंग्वेज जा क्लासिस बि शुरू करे छॾिया आहिनि 5-6 सालनि खां, जिते ॿारनि खे सिंधी सिखणी हुजे त असांजा क्लासिस जॉइन करे सघनि था। ऐं तो जेको इहो टॉपिक शुरू कयो आहे सिंधी फिल्म जो, मां मिस्टर हरवानी सां 100% एग्रीड आहियां कि 5-6 लखे वाली पिक्चर ठाहे करे I mean, we are wasting our time. त उन्हनि जो जेको रायो आहे 5-6 करोड़ एटलीस्ट, या जेतिरो बि हुजे करोड़नि में, it should be in crores। ऐं उन्हनि जेको 2-3 ॻाल्हियूं रखियूं, हिकिड़ो त बजट वधीक हुअणु घुरिजे, ऐं ॿियो त इन्हनि खां पार्लियामेंट में एग्रीमेंट हुजे, या जीअं सब्सिडी मिलणु घुरिजे, ऐं सब्सिडी मिलणु घुरिजे, ऐं प्लस असांखे थिएटर्स मिलणु घुरिजनि, मेनली त डिस्ट्रीब्यूशन लाइ। जीअं हरवाणी जहिड़ा माण्हू इवन पंहिंजा पैसा कढी करे पिक्चर था ठाहिनि, पर उन्हनि खे डिस्ट्रीब्यूशन लाइ प्रॉब्लम थो अचे। त इहे ॻाल्हियूं त तमामु ज़रूरी आहिनि। पहिरीं बजट खां पहिरीं त इहो ॻाल्हि करणु घुरिजे। ऐं मिस्टर प्रताप जीअं चयो त भई मूंखे सजेशन ॾियो, त आई वुड मां रिक्वेस्ट कंदुसि प्रताप खे, ही जेको डिस्कशन थियो, जेको मिस्टर हरवानी थियो, उहो सजेशन कंसीडर करे तव्हां पुट फॉरवर्ड कयो अॻियां ऑलरेडी। ऐं आई थिंक मूं ॿुधो काजल खां त भई असांखे 6-6.5 करोड़, आई डोंट नो एग्ज़ैक्ट फिगर ख़बर कोन्हे, पर 6 करोड़ जेको मिलंदा आहिनि उनखे वधाइण जी कोशिशि कयो। मे बी असांखे घुरणु घुरिजे 100 करोड़, 200 करोड़, 6 करोड़ इज़ नथिंग। जहिड़े नमूने असां पंहिंजो पेश करे सघूं था त भई असां एतिरो कमायूं था, एतिरी टैक्सिस ॾियूं था, त हुनजे हिसाब सां 100 करोड़ या 200 करोड़ कुझु बि कोन्हे। ऐं जेकॾहिं असांजो बजट वधीक हूंदो ऐं असां सुठी फिल्म ठाहींदासीं, जीअं टिकेटूं, आई मीन असांखे को खपे कोन त भई फ्री में खपे या स्पॉन्सर कुझु खपे। जीअं हिननि चयो एग्ज़ैक्टली त भई एड्स असां ॾेई सघूं था, उन्हनि मां पैसा मोकिले सघूं था। त मेन इम्पोर्टेंट थिंग इज़ त भई असांखे बजट वधीक हुअणु घुरिजे पिक्चर जो, ऐं ॿियो डिस्ट्रीब्यूशन इज़ अ टॉप मोस्ट प्रायोरिटी। उहा जेकॾहिं मिली वञे असांखे, त पोइ असांजो जीअं हरवाणी वांगुरु ॿिया प्रोड्यूसर आहिनि, उन्हनि खे कॉन्टेक्ट करे सघूं था, उन्हनि खे इहे प्रॉब्लम कोन थींदा, त पिक्चर ठाहे सघंदा। ऐं ॿियो असां आई मीन मूंखे थोरी घणी सुञाणप आहे इनडायरेक्टली राजू हीरानी सां, अहिड़नि जेके फिल्म इंडस्ट्री में सिंधी आहिनि, टॉप लेवल ते आहिनि, एक्टर्स हुजनि, डायरेक्टर्स हुजनि, प्रोड्यूसर्स हुजनि, फाइनेंसर्स, सिंधी ॾाढा फाइनेंस था कनि सिंधियुनि में। त पोइ असां कॉन्टेक्ट ॻोल्हे करे उन्हनि सां, मुंहिंजो आहे इनडायरेक्ट कॉन्टेक्ट राजू हीरानी सां, आई ट्राई टू कॉन्टेक्ट हिम। पर चवण जो मतिलबु आहे त वी शुड असांखे उन डायरेक्शन में वञणु घुरिजे, न कि 5-6 लख जी पिक्चर ठाही करे पोइ असां ॻोल्हियूं पिया त भई डिस्ट्रीब्यूटर नथो मिले या फ्री में टिकेट ॾियूं त भई ॾिसे, दैट विल सॉल्व द प्रॉब्लम। भई ॿिया जेके कलाकार आहिनि उन्हनि खे सफिशिएंट मनी मिले ऐं सुठी पिक्चर ठाहियो। मे बी असांखे पहिरीं पिक्चर में या ॿी पिक्चर में ब्रेक इवन कोन थींदो, मे बी लॉसेस थींदा, पर इट टेक्स टाइम। मे बी 3 साल 2-3 साल लॻी वेंदा, 2 पिक्चरूं ठाहिणियूं पवंदियूं, देन इट विल गो ऑन। पर कंटेंट जे लाइ बि असां राजू हीरानी खे या ॿियनि प्रोड्यूसर्स जेके डायरेक्टर्स आहिनि सिंधी या कनेक्शन्स आहिनि, असां पंहिंजा सभु मिली करे कनेक्शन ॻोल्हे करे उन्हनि सां कंसल्ट करे अॻियां वधणु घुरिजे। एंड प्रताप जी खे रिक्वेस्ट आहे त ही जेके असां डिस्कस कयूं था, आई डोंट नो वीडियो रिकॉर्डिंग आहे, त ही उन्हनि खे सजेशन कंसीडर करे अॻियां प्रोसीड करणु घुरिजे। ऐं असांखे ख़बर कोन्हे, मूंखे त वेबसाइट जी हींअर ख़बर पई, सो असां ॾिसंदासीं प्रताप जी जा छा कम आहिनि, छा करे सघनि था। ऐं ट्रांसपेरेंसी आहे त सभु खे ॾिसी सघिजे थो, जेके फंड्स अचनि था कीअं
ख़र्च था थियनि ऐं कीअं उन्हनि खे वधाए सघिजे थो। आई मीन 6 करोड़ मां असां 12 करोड़ न, सिधो 100-200 करोड़ चयो न। अॼुकल्ह जे ज़माने में 100 करोड़ इज़ नथिंग। 6 करोड़ त बिल्कुलु ई घटि आहे। सो दिस इज माय सजेशन। मुंहिंजो त ईअं हुयो कि अगरि 6 करोड़ बि मिलनि था त करोड़ रुपया त फिल्म्स लाइ रिजर्व रखो। मां त एतिरो पई चवां। न पर करोड़ जीअं मिस्टर हरवानी चयो, वी शुड गो फुल फ्लेज न। 1 करोड़ में न 4-5 करोड़ 5-6 करोड़ जो बजट रखो, सुठी पिक्चर ठाहियो, हीरानी खे कंसल्ट कयो या ॿिया जेके बि एक्टर्स आहिनि यू नो उन्हनि खे कंसल्ट करे असां कनेक्शन त मिली सघंदा उन्हनि जा, कुझु प्रॉब्लम कोन्हे। सो वी शुड गो। जीअं तव्हां आहियो, तव्हां प्राइवेट नमूने फिल्म्स ठाहे सघो था, हरवानी जी पंहिंजे बलबूते ते फिल्म्स ठाहे सघनि था, ऐं गवर्नमेंट बि अगरि कुझु इनिशिएटिव खणे त हिकु महिल सम्झो NCPSL थी ठाहे, महाराष्ट्र जी एकेडमी थी ठाहे, ऐं अगरि प्राइवेट माण्हू बि था ठाहिनि त मुंहिंजे हिसाब सां 2-3 सालनि में सिंधी फिल्म इंडस्ट्री इस्टेब्लिश थी सघंदी आहे। इहो मुंहिंजो हिकु रायो आहे। ऐं लास्ट ईयर मां महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य एकेडमी जी मेंबर हुयमि, त गुरमुख जगवानी जी सां बि मुंहिंजो इन ई ॻाल्हि ते चङो डिस्कशन हुयो। ऐं ओॾी महिल जॾहिं 1 करोड़ रुपया फंड हुयो महाराष्ट्र राज्य जो सिंधी साहित्य एकेडमी जो, ऐं उन्हनि सां ज़िद करे, उन्हनि सां रिक्वेस्ट करे मां उन्हनि खे इहो ई चयो कि कला असांखे जोड़ी वञे। उन एकेडमी में कला जोड़ी वई हुई ऐं उनखे फंड बि उन डबल करायो वियो हुयो। ऐं एकेडमी त सरकार चेंज थी त एकेडमी बंदि थी वई, पर एतिरो श्योर हुयो कि जगवानी जी ऐं असां सभई मिली करे हिकु मूवी त ज़रूरु ठाहियूं आहे, ऐं महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य एकेडमी जे मतिलबु नाले सां ई असां ठाहियूं आहे। त अगरि हिन नमूने जीअं महाराष्ट्र ठाहे, यूपी ठाहे, MP ठाहे, NCPSL ठाहिनि त छा थींदो न, हिकु मार्केट पैदा थी वेंदो, हिकु मार्केट ठही वेंदो जिते ॿिया माण्हू बि अची करे मूवीज़ ठाहे सघंदा आहिनि। ऐं पोइ हिकिड़ो कीअं प्लेटफॉर्म ठही वेंदो कि 200-250 माण्हुनि जा करियर सेट थी वेंदा। सिंगर्स, डायरेक्टर्स, प्रोड्यूसर्स, नंबर ऑफ आर्टिस्ट उन में अची सघंदा आहिनि जंहिंखे रोज़गार मिली सघंदो आहे। I think you are absolutely right. मां त हरवानी सां काफ़ी इम्प्रेस आहियां। माना उन्हनि तमामु सुठो कमु कयो आहे। ऐं असां जीअं उन्हनि सजेशन रखियूं, मूं बि एक्चुअली एग्ज़ैक्टली ऑन द सेम लाइन सोचियो, वॾे बजट जी हुअणु घुरिजे ऐं डिस्ट्रीब्यूशन लाइक ही सेड इज़ अ प्रायोरिटी। त प्रताप जी तव्हां उहो कंसीडर कयो, भई सजेशन आहिनि, एंड बजट वधायो ऐं डिस्ट्रीब्यूशन जे लाइ यू नो असांखे कुझु राइट्स हुअणु घुरिजनि। पिक्चर शुरू ठही वई आहे त एटलीस्ट डिस्ट्रीब्यूशन करण जो प्रॉब्लम त न हुअणु घुरिजे। ऐं टैक्सेशन जो, टैक्स कंसेशन जो, दोज़ आर वैलिड पॉइंट्स। आई थिंक डेफिनेटली I'm really proud, Mr. Harwani. Sorry, we are proud of you, really. Yes. सब प्यार करे इसमें मां हिकु नंढो रोल कयो हुयो। Oh wow! I was very young. Film City में उनजी शूटिंग हुई। I was just 15 years old. तॾहिं मां उहो रोल कयो हुयो। Oh wow! एॾो पुरानी पिक्चर आहे। लकीली मां सिंधी पढ़ी सघंदो आहियां, सिंधी ॻाल्हाए सघंदो आहियां, सिंधी लिखी सघंदो आहियां। मां सिंधी मीडियम में पढ़ियल आहियां। जी अचो हाणे असां ॻाल्हायूं था अर्जुन जी अर्जुन नानकानी जी सां। अर्जुन नानकानी जी तव्हांखे वेट करायो चङो। जी अचो। निखिल अर्जुन नानकानी जी खे I'll just excuse मां हिकिड़े मिंट में वापस तो अचां। जी अर्जुन जी सारी डिस्कशन तव्हां ॾिसो वेठा, और इंडिया जे कलाकारनि खे तव्हां चङी तरह सुञाणो। ॿुधां पियो सभु ॿुधां पियो, पर कलाकारनि सां तव्हां वाक़ुफ़ जय झूलेलाल पहिरीं सभिनि खे। जय झूलेलाल। मां तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजी सोल डॉटर नीतू जीवनानी, शी इज़ एन एक्ट्रेस। उन्हनि पिक्चर में बि कमु कयो आहे, स्टेज शोज़ बि कया अथसि, सभु कुझु कयो अथसि हुन। त आई एम मोर और लेस नो इन द नो व्हाट इज़ हैपनिंग। त हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे कि अगरि सिंधी फिल्म इंडस्ट्री हिन दुर्दशा में आहे त हिन जो ॾो आर्टिस्टनि जो त बिल्कुलु ई कोन्हे। डेट शुड बी मेड वेरी क्लियर। ये दुर्दशा आई है बिकॉज ऑफ द एपैथी ऑफ आवर लीडर्स।
असांजे लीडर्स असांखे बराबर रिप्रेजेंट कोन कयो आहे इन द ऑफिशियल ऑर्गेनाइजेशंस। ॿी ॻाल्हि जेके एसोसिएशंस आहिनि, स्टेट एकेडमीज़ आहिनि, दे आर जेके कुझु कनि था, दे आर नॉट इन द पब्लिक डोमेन। अॼु सम्झो भई NCPSL आहे, उन्हनि खे वधीक भई छा चइबो आहे विज़िबल हुजणु खपे, हू छा पिया कनि, छा न पिया कनि, किथे पिया कनि, उहो पब्लिक डोमेन में अचणु खपे। टोटली सोशल मीडिया जो तव्हां जाम यूज़ कयो। अॼु चङनि माण्हुनि खे कुझु ख़बर नथी पए तव्हांजे स्कीम्स जो, न तव्हां छा पिया कयो, कंहिंखे थो मिले, छा पियो करे। सो इट शुड बी इन द पब्लिक डोमेन एवरीथिंग। ॿी ॻाल्हि जेका आहे त मिस्टर हरवानी आहे या मिस्टर अशोक आहे या जीअं मां आहियां, असीं ॿाहिरि था रहूं, असांजी सोच हिते जी आहे, त दैट डज़ंट अप्लाई इन इंडिया। इंडिया द थिंग्स मूव डिफरेंटली, हिते वांगुरु कोन मूव थींदा आहिनि। इंडिया में ब्यूरोक्रेसी इज़ वेरी स्लो, ऐं असीं 100 करोड़नि जी पिया ॻाल्हि कयूं, इट इज़ जस्ट इम्पॉसिबल। ऐं ॿी ॻाल्हि अगरि ते नेशनल लेवल ते ॻाल्हाइण वेंदा, वी आर जस्ट नोबडीज़ इन नेशनल लेवल ते। सिंधी अॼु ऑफिशियली चओ था वैसे 2.7 2.8 मिलियन आहियूं, अनऑफिशियली 4 मिलियन आहियूं। सो वी असां को वोट बैंक कोन्हे, का बि पार्टी असांखे सीरियसली कोन खणंदी अंटिल असांजा जेके लीडर आहिनि। हाणे शंकर लालवानी इज़ द ओनली लीडर, ओनली MP ओवर देयर, त उहो केतिरियूं ॻाल्हियूं रखंदो। असांखे वधीक फोकस करणु खपे। सम्झो भई सिंधी असीं 6 to 7 स्टेट्स में असांजी प्रेजेंस आहे इंडिया में, ऐं उन्हनि 6 to 7 स्टेट्स में असांजा सम्झ कंहिं वटि किथे 2, किथे 4, किथे 5 MLAs आहिनि। हुननि खे ईच स्टेट में असांखे एकेडमीज ठाराए करे राइट्स वठणु खपनि, छो जो असांखे स्टेट कोन्हे, त असांखे स्टेट जेको आहे असांखे प्रायोरिटी नथो ॾिए। महाराष्ट्र स्टेट जेको आहे मराठी पिक्चरुनि खे भई गारंटी थो ॾिए तव्हांखे स्क्रीनिंग मिलंदी। अॼु जस्ट हैव अ लुक एट भोजपुरी। भोजपुरी किथां शुरू थी, इट हैज बिकम अ ह्यूज इंडस्ट्री, छो जो उन्हनि खे 4-5 स्टेट्स जो सपोर्ट आहे। भोजपुरी 4-5 स्टेट्स में ॻाल्हाई वेंदी आहे, त उन्हनि खे उन्हनि जो सपोर्ट आहे। असीं अगरि 5-6 स्टेट्स में आहियूं, माइनॉरिटी में आहियूं, पर असांजा 4-5 MLAs आहिनि सभिनि हंधि, त उन्हनि खे वर्क करणु खपे असांजे लाइ। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि आहे भई आर्टिस्ट जेके आहिनि उन्हनि खे पंहिंजी एसोसिएशन ठाहिणु खपे। अॼु अकेलो केर बि वञी करे ॻाल्हाईंदो, अकेलो केर वञी ॻाल्हाईंदो, उन मां कमु कोन थींदो। You establish your own association and make a force. छो जे एसोसिएशन अगरि गॾु वेंदी रिप्रेजेंटेशन सां, त उन्हनि जी ॻाल्हि वधीक फोर्सफुल रखी वेंदी। ऐं ॿी ॻाल्हि जेका आहे, अॼु सम्झो सिंधी पिक्चर में मां दादा हरवानी खां पुछां थो, अॼु सिंधी पिक्चर जूं घणा शोज़ थींदा आहिनि? मैक्सिमम 300-400 शोज़ जी। त 300-400 शोज़ अॼु ओवरसीज़ में हलंदियूं। 300-400 शोज़ में उहो वीचारो घणो कमाईंदो? मां सम्झा 400 शोज़ खां वधीक का बि फिल्म हली हुई। इन करे असां सरकारी मदद था चाहियूं, मार्केट ठाहिण लाइ सरकारी मदद खपे। हां, त ईच एंड एवरी स्टेट में जिते असांखे MLAs आहिनि, अॼु सिंधी दिल्ली एकेडमी खे सुठो बजट आहे, NCPS जो सुठो बजट आहे, पर जेके सम्झ असांखे राजस्थान में MLAs आहिनि, असांखे मध्य प्रदेश में चङा MLAs आहिनि, असांखे सम्झो भई दिल्ली में बि आहिनि, त उन्हनि खे इंडिविजुअली एज अ स्टेट त मिले। अॼु सॼी इंडिया में त कोन मिलंदो। अॼु 5-6-7 स्टेट्स में जिते असांखे MLAs आहिनि, उहे त फोर्स कनि पंहिंजे स्टेट्स में, भई असांखे पंहिंजो स्टेट कोन्हे, पर तव्हां असांखे घटि में घटि स्क्रीनिंग राइट्स त ॾियो। अॼु मुंहिंजो 2 प्रोड्यूसर सां ॻाल्हि पई हली, त हुननि चयो भई मूंखे मां स्क्रीनिंग राइट्स घुरणु वियुसि, त मूंखे चयो सुबुह जो 9 लॻे ॾींदासीं। त सुबुह जो 9 लॻे हलाइण हिकु त पहिरीं रिस्क आहे, ऐं ॿी ॻाल्हि हुनजी ॿी कंडीशन छा हुई, भई तव्हां असांखे गारंटी ॾियो, त तव्हां गारंटी न, तव्हां असांखे 150 कोका कोला, 150 समोसा ऐं 150 पॉपकॉर्न जी सेल जी गारंटी ॾियो। दिस इज रिडिकुलस। ये ॻाल्हि टोटली रिडिकुलस ॻाल्हि आहे। तव्हां असांखां 150 कोका कोला वठो, 150 पॉपकॉर्न वठो, ऐं तंहिंखां सवाइ स्क्रीन राइट्स बि ॾियो, स्क्रीन जा पैसा बि ॾियो। अॼु ताईं बॉलीवुड वारे खे थोरी चवंदा कंहिंखे तव्हां मूंखे ईअं ॾियो। त स्क्रीनिंग राइट सर वही तो मैं चाह रहा हूं। That's what I'm saying. गुंडागर्दी लगी पड़ी है। टॉप मोस्ट प्रायोरिटी डिस्ट्रीब्यूशन जी है, टॉप मोस्ट प्रायोरिटी। टॉप मोस्ट इहा ॻाल्हि जेके ॻाल्हि आहिनि 5-6 स्टेट्स में जिते असांजी सिंधियुनि जी प्रेजेंस आहे, उते असांखे 4-5 MLAs आहिनि, त ई उन्हनि जो कमु आहे भई उते ॻाल्हाए करे उते जे स्टेट गवर्नमेंट सां पहिरीं स्क्रीनिंग राइट्स वठनि, उन्हनि स्टेट्स खां भई चवनि भई असांजो सम्झो मां भई 5-6 लख सिंधीज़ आहियूं, वोट बैंक आहियूं, त असांखे का सब्सिडी ॾियो आर्ट्स एंड कल्चर जे लाइ। अॼु मूंखे हिकिड़ी ॻाल्हि नथी सम्झ अचे, भई दादा प्रताप पंजानी चयो
भाई पिक्चर लाइ असां वटि भाई उहो छा चइबो आहे अथॉरिटी कोन्हे पिक्चर फाइनेंस करण जे लाइ। अगरि वेबिनार ही जेके स्क्रीन हलनि पिया ऑनलाइन शोज़ पिया हलनि त हुनखे प्रमोट करे सघो था, त वाई नॉट सीन कल्चर त उतां ई वधीक स्प्रेड त आर्ट एंड कल्चर मां थो थिए। अॼु किताबनि मां अॼु घणा ॼणा किताब था पढ़नि ऐं तव्हां लिखो था तव्हांजे किताब जेके आहिनि देवनागरी में आहिनि। हाउ मेनी पीपल रीड दैट? इट्स त तव्हांखे इहो फोर्सफुली रखणु खपे हुते भाई आर्ट एंड कल्चर इज़ अ मस्ट। ऐं ही थी वञणु चुकंदो हो, असीं अञा ताईं सोचूं पिया हीअ कंदासीं हू कंदासीं हिते वेंदासीं। 73 years थी वञे हिन ॻाल्हि खे असांखे इंडिपेंडेंस वरिते, बट वी आर जस्ट थिंकिंग, वी आर जस्ट ऑन हलाईंदा पिया छिकंदा पिया। राम सर असां सां जुड़ी विया आहिनि। राम बख्शानी जी, सॉरी तव्हां सां जाम देर थी वई, मतिलबु देर सां असांजी मुलाक़ात थी आहे। त एक्चुअली सची ॻाल्हि इहा ई आहे कि अॼु असांखे 73 years थी विया आहिनि ऐं जेके असांजो जेको साहित्य आहे, पढ़णु लिखणु आहे, असांजी जनरेशन खां हलियो आहे। आई मीन मां न पढ़ी सघंदी आहियां अरबी सिंधी ऐं मूंखे नथो लॻे कि ईंदड़ जनरेशन मुंहिंजा ॿार पढ़ंदा। त हाणे असांजो बचियो आहे सिर्फ़ु आवाज़ी कल्चर, ऑडियो विजुअल जो ज़मानो आहे, पर असांजे जेके गवर्नमेंट्स आहिनि शायदि असांजे हक़ लाइ ओतिरो अपग्रेड न थियो आहे जेतिरे असां अपग्रेड थी आहियूं। त हाणे तव्हां ॿुधायो कि तव्हांजो चवणु छा आहे? काजल, पहिरीं त मां माफ़ी घुरंदुसि, मुंहिंजे इंटरनेट जो कुझु प्रॉब्लम हो, केॾी महिल बंदि पियो थियो, केॾी महिल हलियो पिए, इन करे मां दादा तव्हां आया आहियो, आशीर्वाद आहे, तव्हां हेॾा वॾा आहियो। त इहा हक़ीक़त आहे त असां लिखण ऐं पढ़ण जे स्टेज खां निकिरी विया आहियूं, पर असांजी जेका लिपि आहे सा अरबी सिंधी कोन्हे पर सिंधी लिपि आहे। त मां सम्झां थो त असां सिंधियुनि खे ईअं ई चवणु खपे त असांजी सिंधी लिपि असीं करे कोन था सघूं, छाकाणि त उहे फैसिलिटियूं स्कूलनि में कोन्हनि। बाक़ी हिकु ॻाल्हि इहा आहे त जेका भाउ हरवाणी साहिबु या भाउ अशोक ऐं भाउ अर्जन जेके ॻाल्हियूं ॿुधायूं, ऐं उनजो हक़ीक़त में मूंखे ॾाढी ख़ुशी थी त भाउ प्रताप पिंजानीअ जेके एश्योरेंस ॾिना त भई गवर्नमेंट जो रिएक्शन असांजे डिमांड सां छा थींदो, त आई वॉज वेरी वेरी पॉज़िटिव। मेन ॻाल्हि इहा आहे त असांजो असीं एतिरी त भई टे स्कैटर्ड कम्यूनिटी आहियूं जो किथे बि प्रॉपर मार्केटिंग कोन थी सघे कंहिं फिल्म जी। अॼु थिएटर बि जेकॾहिं मिले त उहो भरिणो त आहे, त एतिरो ई ख़ल्क कंहिं बि सिटी में या कंहिं बि ॻोठ में कोन्हे। मां त चाहींदुसि त असांखे प्रॉपर मार्केट सिंधी फिल्मुनि खे पैदा करण लाइ, अॼु सिंधी फिल्मूं तमामु सुठियूं ठहियूं आहिनि, अभाणा, इंसाफ़ किथे आहे, या हींअर जेका इहा फिल्म असांजे भाउ हरवाणी साहिबु ठाही, मां चाहींदुसि प्यार करे ॾिस। त छाकाणि त असांखे झूनियूं ॻाल्हियूं वधीक थियूं यादि अचनि, नयूं ॻाल्हियूं थोरियूं स्लो थियूं अचनि। त अबाणा फिल्म में साधना फिल्म एक्ट्रेस मथे आई, पर मूंखे हिकिड़ो ख़्यालु पियो ईंदो आहे त असांखे सिंधी फिल्म वधीक इनकरेज करण लाइ उहे नंढे ख़र्च सां ठही सघनि थियूं, वॾे ख़र्च सां ठही सघनि थियूं, पर असांखे नॉन सिंधीज़ खे ॾेखारिणो आहे कि कल्चर छा आहे, की फिल्मूं ठही थियूं। त उहे जेके फिल्मूं जेकॾहिं डब कराए ॿियनि ॿोलियुनि में असीं हलाइण जी कोशिशि करियूं, त अॼु जेके बि मद्रास में फिल्मूं ठहनि थियूं या केरला में ठहनि थियूं, उहे घणेई दफ़ा डब करे ॿियनि मुल्कनि में ॿियनि ॿोलियुनि में हलनि थियूं। त उन में छा आहे त असांखे मार्केटिंग वधीक सुठी मिलंदी। हिकु दफ़ो जेकॾहिं सिंधी फिल्मूं ॿियनि क़ौमुनि में बि ॾिसण में आयूं त असांजा प्रोड्यूसर, छो त सिंधी प्रोड्यूसर घणेई आहिनि, पर उहे इनकरेज कोन था थियनि, छाकाणि त मार्केटिंग कोन थी सघे उन करे। बाक़ी हाणे असां वटि त आर्टिस्ट बि घणेई पैदा थिया। हक़ीक़त में जेकॾहिं ॾिसबो त धर्मेंद्र जहिड़ो एक्टर असांजे दीपक कुमार इंट्रोड्यूस कयो, त डायरेक्टर शोले जहिड़ी फिल्म असांजे सिंधीअ जो आहे,
सिपी यस त राजू हीरानी वॾो डायरेक्टर या हींअर जेको भई विशाल शेखर जेका टीम ठही आहे त विशाल दादलानी थे वञी पहुतो आहे पर उन्हनि जो मीडियम आहे थ्रू नॉन सिंधी ॿोलीअ जे त इहो हिकिड़ो इहो रायो आहे त सिंधी फिल्म ठाहे उनखे असीं ॿियनि ॿोलियुनि में डब करे ऐं मार्केटिंग करियूं छाकाणि त उन हालत में ॾिसण वारनि जी ख़ल्क वधीक हूंदी त मूंखे बसि एतिरो ई चवणो आहे छाकाणि त जेको ॿियनि भाउरनि चयो आई एम टोटली इन एग्रीमेंट विद हिम एंड पर्टिकुलरली जेको भाउ पिंजानीअ ख़ातिरी सां चयो त भई के जेके बि ॻाल्हियूं आहिनि प्राइम मिनिस्टर जे लेवल ते उहो खणी वेंदो ऐं उते निगोशिएट थींदियूं येस यानी जेतोणीक भाउ हरवाणी जो ख़्यालु आहे त असीं वॾी बजट फिल्मूं ठाहियूं I think राम actually मूंखे ख़ाली sum up में इहो चवणो प्रताप जी खे रिक्वेस्ट करनी त ॿ टे ॻाल्हियूं जेके तमामु इम्पोर्टेंट आहिनि मूंखे त टॉप प्रायोरिटी डिस्ट्रीब्यूशन जी थी लॻे उहा ॾाढी ज़रूरी आहे ऐं ॿियो जेको बजट 6 करोड़ जो आहे उनखे वधाइण जी कोशिशि कजे 50 करोड़ 100 करोड़ आई डोंट नो केतिरो थी सघे थो ऐं ॿियो जेको तव्हां एक्टिविटीज़ कयो था असां ॿाहिरि रहूं था असांखे ख़बर नथी पए छा थो थी रहे ऐं असां कहिड़े नमूने कॉन्ट्रीब्यूशन करे सघूं था उहो आई एम श्योर तव्हां सभु ट्रांसपेरेंट हूंदो पर असां कहिड़े नमूने ॾिसी सघूं था कीअं ख़र्चु थिए थो छा थो थिए उहो जेकॾहिं असांखे मिले ॿियनि खे बि सो दैट विल बी अ रिक्वेस्ट ऐं जेके बि ॻाल्हियूं थियूं आहिनि मूंखे लॻे थो प्रताप जी उहे सजेशन करे तव्हां पुट फॉरवर्ड ई कयो सुठी आइडिया आहे नेटफ्लिक्स जीअं अॼुकल्ह थिएटर्स बंदि आहिनि ऐं वॾियूं वॾियूं फिल्मूं OTT प्लेटफॉर्म्स ते थियूं अचनि त हिकु नेटफ्लिक्स वांगुरु अगरि असां पंहिंजो चैनल ठाहियूं या अगरि असां गवर्नमेंट खां रिक्वेस्ट करे जीअं NCPSL हिकु कमिटी आहे अहिड़ी ई या त कल्चर मिनिस्ट्रीज़ आहे जेको बि अगरि हुतां असां इहो कोशिशि कयूं की हिकु OTT प्लेटफॉर्म सिंधियुनि जो त इहो पॉसिबल आहे प्रताप जी एक्सीलेंट डेफिनेटली आहिनि जेको नानकानी साहिब जीअं चयो त भई भोजपुरी कीअं शुरूआत थी है अॼु केतिरो अॻियां वधी विया आहिनि सो वी कैन फॉलो द सेम सूट असां हर का ॻाल्हि रखे सघूं था गवर्नमेंट जे साम्हूं गवर्नमेंट अॼु जी डेट में जेका सरकार आहे सरकार ॾाढी पॉज़िटिव आहे ऐं जंहिंमें नरेंद्र मोदी साहब जेके असांजा प्राइम मिनिस्टर आहिनि उन्हनि जो सिंधी फैमिली सां बिल्कुलु पर्सनल टच आहे ऐं उहे तमामु चाहिनि था की सिंधी भाषा खे वधायूं असां ऐं सिंधी कल्चर खे असां वधायूं ऐं उहो ॾाढो प्रमोट करे रहिया आहिनि इन करे तव्हांखे ध्यानु हूंदो की गुजरात में नारायण सागर ते बि काफ़ी ज़मीन उन्हनि ॾिनी गुजरात सरकार असांखे सिंधियुनि खे ॾिनी आहे जेको आहे त जेके बि हरवाणी साहब जेका गुजरात में नारायण सरोवर में ज़मीन मिली छा 33 एकड़ पर परचेज कई वई जंहिंजे लाइ मोदी साहिब थोरो कंसेशनल अघु ॾिनो हा न ईअं एक्चुअली छा थींदो आहे कंहिं बि NGO खे असां ज़मीन ॾींदा आहियूं त उहा सब्सिडाइज़ रेट ते हूंदी आहे ऐं उहो छा आहे हिकिड़ो ख़ाली सिंबॉलिक उहो पेमेंट हूंदा आहिनि उहे काफ़ी एक्चुअली रियल कॉस्ट उन्हनि जी ॾाढी वधीक हूंदी आहे पर वरी बि जेके बि इशूज़ आहिनि मूंखे इशूज़ जेके बि आहिनि उहे पाण बिल्कुलु रखे सघूं था ऐं जेका ॻाल्हि तव्हां NCPSL जी कई की बजट 6.50 इहो पहिरियों दफ़ो कंहिं डायरेक्टर जे उन में थियो आहे न त असांजो बजट 4.5 करोड़ खां मथे वधे ई कान पियो ऐं उन मां बि असां लॻभॻि 60-70 लख वापसि रिटर्न पे कयासीं त इहे पहिरियों दफ़ो 6.5 करोड़ मिलिया आहिनि त मां इन करे मुंहिंजी इच्छा आहे की जेको बि बजट आहे मां उहो प्रॉपरली यूटिलाइज़ करे छॾियां जेको आहे ऐं भॻवान जी दया आहे की जेको 1 साल जो मुंहिंजो टेन्योर रहियो त लास्ट ईयर जेको आहे असांजे डिपार्टमेंट जो एवोल्यूशन थींदो आहे त हुन में 11.4 नंबर मिलिया हुआ 11.4 मतिलबु जेको पहिरीं डायरेक्टर हो हुनजे टाइम 11.4 नंबर मिलिया
पर छाकाणि मां जस्ट जॉइन कयो त मूंखे उन्हनि चयो कि तो नओं जॉइन कयो आहे, इन करे तोखे बजट असां घटि न ॾींदासीं। ऐं केवल 1 साल जे टेन्यूर में 2 करोड़ उन्हनि बजट वधाए छॾियो आहे। हिन दफ़े मूंखे 90.4 नंबर्स मिलिया आहिनि। हा, इहो एक्सीलेंट रिमार्क आहे। इन बेसिस ते ई पंहिंजो बजट वधंदो। पर मिनिस्ट्री चए थी कि तव्हां वधीक में वधीक असां वटि प्रपोज़ल्स खणी अचो। त जेतिरियूं वधीक स्कीम्स तव्हां खणी ईंदा त कुझु न कुझु, चलो मान लीजिए असां 100 करोड़ जी डिमांड कई आहे त कट करे 25 करोड़ त एनईओ ईंदा ई ईंदा। त असां वधीक में वधीक स्कीम्स खणी अचूं। ऐं असां वटि त हिक खां हिकु डिग्निटरीज़ मुंहिंजे साम्हूं त तव्हां वेठा ई आहियो। ऐं अहिड़ियूं देश में ॾाढियूं वॾियूं वॾियूं हस्तियूं असांजे सिंधी समाज में आहिनि जंहिंसां मां पहिरियों दफ़ो मिलां थो। मां त बेसिकली सोशलॉजी जो माण्हू आहियां ऐं सिंधी समाज सां पहिरियों दफ़ो इंटरेक्ट करे रहियो आहियां। त मूंखे लॻे थो असां वटि त ॾाढा वॾा वॾा माण्हू आहिनि, त असां बिल्कुलु मिनिस्ट्रीअ में पंहिंजी ॻाल्हि रखूं। ऐं बाक़ी जेका मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे लॻे थो कि रिप्रेज़ेंटेशन मूंखे ॾियणु घुरिजे, तव्हां मूंखे रिप्रेज़ेंटेशन ॾियो ऐं मां सरकार खे ॾींदुमि, बिल्कुलु ॻाल्हाईंदुमि उन्हनि सां। उहा त कंसीडर ई करे छॾियो सभु रिप्रेज़ेंटेशन। हा, न बिल्कुलु बिल्कुलु फॉरवर्ड करे छॾियो। बिल्कुलु मां यानी रिटन रिप्रेज़ेंटेशन हिनखे ॾियणो पवंदो। हा, हरवाणी काजल ऑर्गेनाइज कंदी, असांखे सिग्नेचर करण। मां सभिनि खे जोड़ण जो कमु कयां थी। एसोसिएशन बि सॼी डॉक्यूमेंटेशन में हली वई आहे। बस इहो आहे कि मूंखे छा थो लॻे कि असां सिंधी कमाइण में ॾाढा होशियार आहियूं। पैसा असां जाम कमाया, पर सरकार ॾे वञण में, सरकार ॾांहुं पंहिंजूं मांगूं रखण में असां शायदि थोरो मतिलबु घटि आहे मुंहिंजे हिसाब सां। मे बी आई मस्ट बी रॉन्ग। मूंखे लॻे थो हाणे प्रताप जी ॾाढा प्रताप जी सहयोग सां ऐं पॉलिटिकल सहयोग सां, लालवानी जी जे सहयोग सां असां सभु गॾु थी करे अगरि असां कोशिशि कंदासीं त असांखे सरकार न चवंदी। छो जो मोदी जी सही में असांखे सभिनि खे सिंधियुनि खे सपोर्ट कंदा आहिनि। त बसि असांजी खाली मांग रखण जी देरी आहे, मूंखे ईअं लॻंदो आहे। उहो त हाणे सुभाणे ई रखे छॾींदा प्रताप जी, हेॾो सभु डिस्कशन थियो आहे। हा, तव्हां सुभाणे परीहं व्हाटएवर। हा, तव्हांजी हिकिड़ी महिरबानी बस इहा आहे, तव्हां पंहिंजे लेटर पैड ते जेको बि आहे ऐं जेको बि तव्हांजो NGO आहे या का ऑर्गेनाइजेशन आहे या तव्हांजो को चैनल आहे, उन चैनल जे लेटर पैड ते मूंखे ब्लैक एंड वाइट में डॉक्यूमेंट्स मोकिलियो। मुंहिंजी NCPSL जी वेबसाइट आहे ऐं मुंहिंजी NCPSL जी ईमेल बि आहे ncpsl.delhi@gmail.com। ऐं इन खां सवाइ मुंहिंजी पर्सनल मेल बि आहे partapinjani@yahoo.in। उन ते पर्सनल मेल ते मूंखे तव्हां मोकिलियो, बिल्कुलु मां उनखे खणंदुमि जेको आहे इशूज़ खे। काजल, I think you should जेको आहे I will coordinate with everyone, मतलब आर्टिस्टनि सां बि ऐं सभिनि जेके असांजा डिग्निटरीज़ आहिनि उन्हनि सां बि ऐं प्रताप जी सां बि ऐं गुरमुख जी त महाराष्ट्र जा ख़ैर हाणे अकेडमी त मे बी ॾिसूं शिवसेना जी मथां ठहे, गॉड नोस। पर इहो आहे कि सभई मुंहिंजो सिर्फ़ु हिकिड़ो ई सभिनि सां सॼे हिन मतिलबु ओपन माध्यम सां बसि इहो ई आहे कि हथ जोड़े करे सभिनि सां विनती आहे त प्लीज़ गॾु थियो। मां गुजरात वई हुअमि, हुते मां हिकु ट्रेंड ॾिठो कच्छ में। कच्छी माण्हू आहिनि न, पंहिंजो हिकु ग्रुप ठाहींदा आहिनि ऐं हुननि खे ई कमु ॾींदा आहिनि। मतिलबु ॿिए ज़ात खे उहो कमु ई न ॾींदा आहिनि। मतिलबु मूंखे ईअं ओपन चवणु न खपे, बट इहा सच ॻाल्हि आहे, इन करे मां ॿुधायां थी। पर सिंधियुनि में ग्रुपिज़म ऐं केरु वधे थो केरु नथो वधे, इहो जाम आहे। त इनखे सभिनि खे वी शुड कीप असाइड। एंड तव्हां इहो सोचो कि 200-250 माण्हुनि जी ज़िम्मेदारी, जेके 100 रेप्यूटेड माण्हू आहिनि सिंधी कम्युनिटी जा, उन्हनि जे मथां तव्हांजी मतिलबु 250 परिवारनि जी ज़िम्मेदारी हाणे असां सभिनि जे मथां आहे। असां सभिनि आर्टिस्टनि खे हेल्प करणी आहे, जीअं उहो पंहिंजे कलाकार बि सुठो ठही ॾेखारनि। स्टार्स असांखे खपनि, सिंधी शाहरुख खान खपनि, लता मंगेशकर, किशोर कुमार। छो जो उन्हनि जी जेका अंदरूनी हिकु अॼु केरु जाम सुठो ॻाए थो, केरु जाम सुठो एक्टिंग थो करे, उनजो जेको अंदरूनी हिकु इच्छा हूंदी आहे न, उनखे मरणु न खपे, उहो मरणु न खपे। मां बसि एतिरो चाहींदी आहियां, उन्हनि खे बि ओतिरो ई मतिलबु मौक़ो मिलणु खपे। त असां सभई गॾिजूं ऐं असां सभई मिली करे जेको थी सघे उहो कयूं। ऐं मूंखे पूरो विश्वास आहे कि असां सभु गॾु आहियूं।
ऐं सभिनि खां प्रताप पहिरीं जी त आर्टिस्ट एसोसिएशन ठहणु खपे, आर्टिस्ट जी एसोसिएशन जी ठहणु खपे सभिनि खां पहिरीं, दैट्स द मेन हाँ पॉइंट। उहो तंहिंजे करे डॉक्यूमेंटेशन में तव्हांजो जेको व्यू पॉइंट आहे अथॉरिटीज़ ताईं पहुचंदो। तंहिं ऐं अगरि प्रताप ॿियनि जी जे मथां जेके ॿाहिरि रहनि डिपेंडेंट था कयो फलाणो जीअं फलाणो हे मुंहिंजो व्यू सभई पॉइंट अॻियां कंदो, उहो जी कोन थींदो। तव्हां पंहिंजो व्यू पॉइंट पाण अॻियां कयो, पंहिंजो एसोसिएशन ठाहियो। जी 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 ज़रूर, ऐं सभिनि जो सहयोग कयो हुन में, तव्हां सभिनि जी जो। जी जी बिल्कुलु हा इहो मां नोटिस कयो आहे, मां सभिनि खे ॿाहिरां देशनि मां हिन करे अॼु घुरायो छो जो मुंहिंजो ब्रदर बि US रहंदो आहे, अशोक जी अमेरिका मां आहिनि, डेनमार्क मां हरवानी जी आहिनि, नानकानी जी स्पेन मां आहिनि, राम बख्शाणी जी दुबई मां आहिनि। असांजा सिंधी जॾहिं पंहिंजे देश खां दूर वेंदा आहिनि न त उन्हनि खे पंहिंजी मातृभाषा लाइ वधीक लगाव थींदो आहे, उन्हनि खे पंहिंजी कम्युनिटी लाइ पंहिंजे माण्हुनि लाइ वधीक लगाव थींदो आहे, ऐं उहो हुते रही करे पंहिंजी सिंधी एसोसिएशन था ठाहिनि, सिंधी मेल मिलाप था कनि, त छो न फिल्म जे ज़रिए ऑडियो विजुअल जे ज़रिए असां सभु ग्लोबली हिकु थी वञूं। वाई नॉट, मतलब ग्लोबल सिंधीज़ हिकिड़ो कीअं के थी केर विया बि हिक ॿिए आहियूं खां परे न आहे। थी विया आहियूं काथे ऐं मां एक्चुअली हिकु ॻाल्हि अॼु जे ॿुधायां, सॉरी गो अहेड। अॼु जो इहो एपिसोड जी जी काजल मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां, जी तव्हां गेस कयो डेनमार्क में घणा सिंधी आहिनि? आई रियली डोंट नो। हिकिड़ो ई माण्हू तव्हांजे साम्हूं वेठो आहे, उहो ई आहे बसि। अच्छा रियली हरवानी जी only one person in Denmark, one family. ओ and माय you made a गॉड, Hindi movie staying there. असांखे त हिन खां सिखणु घुरिजे रियली। हरवानी, हेड्स ऑफ यू, असां वी आर Seriously, रियली प्राउड ऑफ यू रियली। असां सिंधी हर हंधि टॉप ते आहियूं, हर हंधि। बसि हिकु हिते असां थोरो पुठियां आहियूं ऐं मूंखे लॻे थो की असां ज़रूरु ज़रूरु कामयाबु थींदासीं। अॼु जो इहो एपिसोड ॾाढो सुठो वियो ऐं मां ॾाढी शुक्रगुज़ार आहियां सभिनि जो, अशोक टेकचंदानी जी जो, प्रताप पिंजानी, तव्हां असांखे एॾा वैल्यूएबल सजेशन्स ॾिना ऐं मेन ॻाल्हि तव्हां असांखे सपोर्ट था ॾियो की हा अचो, मां रेडी आहियां, गवर्नमेंट सां ॻाल्हाइण लाइ रेडी आहियां, जेको थी सघंदो आहे उहो करण लाइ रेडी आहियां। त मुंहिंजे ख़्याल सां असांखे हिकु बैकबोन मिली वियो आहे असां सभिनि खे। तव्हां असांजा मतिलबु जनप्रतिनिधि चई था सघो की हा भई मां तव्हांखे अॻियां खणी वेंदुमि, इहा उमेद मूंखे तव्हां सां हाणे जागी आहे। हरवानी जी तव्हां आयो, नानकानी जी त असां सां जुड़ियल ई आहिनि, ऐं राम बख्शानी जी खे त मां नंढे हूंदे खां सुञाणा, हमेशह सिंधियत वधाइण जो कमु कंदा आहिनि, सिंधी प्रेमी रहिया आहिनि, सिंधी प्रेमी आहिनि राम बख्शानी जी। त मां तव्हांखे सभिनि खे हिकु दफ़ो वरी थैंक्स थी चवां, तव्हां सभई आयो। कुझु बि भुल चुक थी हुजे मूंखां नंढी सम्झी करे मूंखे माफ़ु कजो, ऐं सभई मिली करे पंहिंजे सिंधियुनि खे सहयोग करूं। बसि हिते ई असां पंहिंजो प्रोग्राम ख़तमु था कयूं। असांजा वॾा चवंदा आहिनि वासुदेव कुटुंब, त छो न सिंधी बि ईअं थियूं, सभई गॾिजूं। गॾिजी विया आहियूं सम्झ। एंड मां काजल खे रिक्वेस्ट कंदुसि सभिनी जा कॉन्टेक्ट्स हिक ॿिए खे शेयर कनि, जीअं असां टच में रहूं ऐं जेको कुझु करे सघूं था उहो कयूं। एंड तो चयो त भई 200-250 फैमिलीज़ आहिनि, उन्हनि जो ख़्यालु रखो, पर मां चवंदुसि त भई सिंधी कल्चर खे, सिंधी लैंग्वेज खे या सिंधी कल्चर एंटरटेनमेंट जे ज़रिए, साहित्य जे ज़रिए उनखे वधाईंदासीं त उहे 250 जा छा पाण ऑटोमेटिक ख्याल रही वेंदो। त असांजो एम थियणु घुरिजे असांजे कल्चर खे अॻियां वधाइण। यस यस यस, धन्यवाद तव्हां सभिनि जो। जय थैंक झूलेलाल। यू जय झूलेलाल। जय झूलेलाल। थैंक यू। महिरबानी। जय झूलेलाल। कैसा गया?